उहा सॼी हूंदी इन ते त को बि कमु पाण जेको करियूं था उन कम मां आला नतीजा हासिलु करण जो कानून उसूल ऐं फ़न ऐं गॾो गॾु रहनुमाई उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हाणे हुन में जेके ॻाल्हियूं ॿोलियूं आहिनि उहे जीअं अॻे इंसान जे शुरूआती दौरनि में टोटकनि वसीले इलाज थींदा हुआ उहे न आहिनि या हिकमत थींदी हुई ऐं हेॾा आयुर्वेद वेद बि पाण वटि हिंदुस्तान वारे पासे पर जदीद एलोपैथी इल्म जे साइंस जो दर्जो रखे थो तीअं नतीजा ऐं आला तरीन नतीजा हासिलु करण जी साइंस छा थी चवे, उनजो कानून छा आहे, उनजा उसूल छा आहिनि, उनजो फ़न छा आहे, पंहिंजी सॼी ॻाल्हि ॿोल उन ते हूंदी। हाणे जेको बि पाण नतीजो हासिलु करियूं था पंहिंजी नज़र अमूमन 95% नतीजनि ते हूंदी आहे ऐं फ़सुल ते हूंदी आहे। हाणे नतीजे खे पाण हीअं सम्झूं मसइलनि में आहे। हाणे पाण उनजो खीरु हासिलु करणु चाहियूं था, उहो खीरु हिकिड़ो नतीजो आहे, हिकिड़ी प्रोडक्शन आहे, पर उनजो वसीलो में आहे। हिकिड़ी पाण छुरी वठी आयासीं, काती वठी आयासीं, उन कातीअ मां पाण बसर वढियूं था, सब्जियूं वढियूं था, गोश्त वढियूं था, उनजो इस्तेमालु करियूं था। उहो जेको इस्तेमालु करियूं था उहो नतीजो आहे ऐं उनजो फ़सुलु आहे ऐं प्रोडक्शन आहे ऐं प्रोडक्शन जी सलाहियत रखंदड़ उहा छुरी आहे, उहा काती आहे। हाणे साइंस चवे थी त जेकॾहिं असां अहिड़ा तरीन नतीजा हासिलु करणु चाहियूं था त उहे हिकिड़े ॾींहं में न कबा। मसइलनि हिकिड़ी असां कार वठी आयासीं, हाणे कार जो कमु आहे त आसानीअ सां असांजे सफ़र खे आसानु करे। हाणे असीं चऊं त असांजी कार ॾाढी तेज़ आहे, उहा ज़बरदस्त हले पई, फलाणे जा कार वरिती आहे, उनजी कार उनखे पहुचाए थी, असांजी कार उनखां 2 कलाक अॻे असांखे पहुचाए थी। तंहिं करे अॼु जे ॾींहंनि जे हिसाब सां असांजा जेके नतीजा आहिनि उहे भरपूर आहिनि ऐं लाजवाब आहिनि। पर अहिड़ा तरीन नतीजा तंहिंजी कथ तॾहिं थींदी जॾहिं असां ऐं हू माण्हू कार जो इस्तेमालु करे कार विकिणूं, तॾहिं ॾिसबो त असां कार मां केतिरो फ़ैज़ियाब थियासीं, मजमूए तरह हू केतिरो फ़ैज़ियाब थियो ऐं असांजी कार रीसेल में घणो अघु कयो ऐं हुनजी कार घणो अघु कयो। जेकॾहिं प्रोडक्शन में पाण इहो ॾिसंदासीं त हिकिड़ी मेंह आहे, उहा मेंह वाड़े ते बीठी आहे, उहा खीरु ॾिए थी 8.5 किलो ऐं खाए थी 300 रुपयनि जो। वरी ॿिए वाड़े ते हिकिड़ी ॿिए मेंह बीठी आहे, उहा खीरु ॾिए थी 7.5 किलो ऐं खाए थी वरी 400 रुपयनि जो। बेज़ाहिर ॾिसण वारी अखि सां असांखे मालूम थींदो त आला नतीजा त पहिरीं में वेठी ॾिए, जेका खाए बि 350 रुपया पई ऐं खीर बि 1 किलो वधीक वेठी ॾिए किलो ऐं हीअ ॾिए बि 7.5 किलो पई ऐं गॾो गॾु हीअ खाए बि थोरो पई। पर जेॾीमहिल टोटल कथ कबी त पोइ वञी ॾिसबो, पोइ ख़बर पवंदी त हुनखे त बूस्टर पिया हणनि, हुन में जी पछाड़ त आहे कान, हू त ॿियो फर बि न कंदी, हुनजी त रीसेल बि न थींदी, हीअ त 5 भेरा वियामी सघे थी। त करे टोटल जेका कथ थिए थी उन टोटल कथ में ख़बर पवंदी त अहिड़ा तरीन नतीजा छा आहिनि, अहिड़ा तरीन नतीजे जी ॻाल्हि ॿोल जे कबी त उन में अॼु खे उहो न ॾिसबो, सॼे खे ॾिसबो। उन में सिंधीअ में पाण आम शयूं बि आहिनि त नांग बि मरे लठ बि बचे, लठ वसीलो आहे नांग खे मारण जो ऐं नांग मारणु नतीजो आहे। त करे कोशिशि कबी आहे त नांग बि मरी वञे, लठ बि बची वञे। ॿियो लाल बि लभे, प्रीत बि रहिजी अचे। प्रीत हिकिड़ो अहिड़ो वसीलो आहे जेको आम तौरु असीं इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं ऐं उनजो नतीजो इहो आहे त लाल बि असांखे लभे। हाणे लाल लभे ऐं ॿिए पासे वसीलो असां वटि हुजे ई न, नांग मरी पए, लठ असां वटि हुजे ई न, त करे उनजे विच में बैलेंस आहे। हाणे उन में साइंस चवे थी त हिन काइनात जी कंहिं बि शइ जो आला तरीन नतीजो जे हासिलु कबो त पोइ तवाज़ुन रखिणो पवंदो नतीजनि ऐं नतीजनि ॾींदड़ सलाहियत या सलाहियत वारी शइ ते, तिन जे विच में तवाज़ुन रखिबो त जीअं पाण वटि तोरण वारी स्थाइमी आहे त जे हिकिड़े पुड़ में हूअ शइ रखिबी, ॿी में नतीजो रखिबो, तवाज़ुन जिते बि टोड़ींदासीं उते कमु लही वेंदो वञो। हाणे उहे जेके वसीला आहिनि से 3 क़िस्मनि जा मुखी वसीला आहिनि। हिकिड़ा आहिनि तबई में सवेलो पाण ॻाल्हि कईसीं छुरीअ जी ऐं कातीअ जी ऐं गाॾीअ जी, इहे तबई वसीला आहिनि, 3 जा असीं नतीजा हासिलु करियूं था। हाणे उन में जेकॾहिं असां रुॻो चाहियूं त नतीजो, त पोइ असां गाॾी इन लाइ थोरी वरिती असां मोबाइल विझूंसि, असां कार इन लाइ थोरी का वरिती आहे त कार जी असां सर्विस करियूं, उहा त असांजी मजबूरी आहे। काती असां इन लाइ कोन आंदी अथऊं त उनखे असीं तुखो करियूंसि, पर जे तुखो न कंदासींसि त उहा असांखे रिज़ल्ट ऐं नतीजो त असांखे ॾींदी कान।
त करे उन जे विच में तवाज़न आहे। हुन शइ जी ॻाल्हि न रखंदासीं हुतां शइ मिलणी न आहे। उन करे जो नतीजो जेका प्रोडक्शन ऐं पैदावार जी मुखी शइ आहे उन वसीले खां सवाइ थी सघे ई नथी। तंहिंजे विच में तवाज़न रखिणो आहे। हाणे तबई वसीलनि में असांजी जॻह बचे थी, तबई वसीलनि में हीअ जेका छतरी पाण मथां इस्तेमालु करियूं था सा बचे थी, पर छतरी वठी अचूं वरी इस्तेमालु बि न करियूं। तवाज़न में असीं रुॻो उनजो ख़ैरु वेठा ॾिसूं त असांजी शइ बचे। जीअं चवंदा हमरा ॿियो छटी वठणु आहे, उहा छतरी वरितई थिए त हुनखां पुछी घणो वक़्तु हलंदी, त हुनजो 100 साल हली वेंदी हली, पर हिन सां शर्त हिकिड़ो लागू आहे। त हुन ग्राहक पुछियो दुकानदार खां चई शर्त कहिड़ो लागू आहे? चई त हिन छतरीअ खे हिकिड़ो उस खां बचाइबो, ॿियो पाणीअ खां बचाइबो, रखी हूंदी कबट में त 100 साल हली वेंदी हली। पोइ उहा छटी कहिड़े कम जी? जेकॾहिं छटी वठी अचणी आहे त हिकिड़ी त उस खां बचाए करे, ॿियो पाणीअ खां बचाए करे। को माण्हू हुजे अवा छा वेठो करी चई पाण जान ठाहियूं वेठा, वर्दिश वेठा करियूं, ॿियो छा वेठो करी चई मल जी रिहर्सल वेठा करियूं। चई चोथें जोड़ जी मल में करे विड़ियो ई, चई न उन में पाण कोन विड़िया। चई रिहर्सल खे घणो वक़्तु आहे? चई हुनखे 4 साल पाण खे थिया आहिनि। पोइ तवाज़न असां टोड़े विधोसीं। जंहिं रिहर्सल जंहिं मल लाइ वेठा करियूं सा मल असीं चोथें जोड़ में कोन था विड़ूं, 3 में, 2 में, पहिरें में त ॿी ॻाल्हि आहे। जे कोॾी कोॾी जी रिहर्सल वेठा करियूं उन रिहर्सल खां पोइ उहा रांदि रहणी आहे, सा बि कोन था रहूं। वर्दिश वेठा करियूं, उहा कहिड़े कम लाइ वेठा करियूं, सुभाणे कंहिं मुक़ाबले में बीहणो आहे, सो बि नथा करियूं, त बि कमु कोन हलंदो। जे में जी पाण ॾाढी ख़िदमत वेठा करियूं, खारायूंसि पिया, पियारियूंसि पिया, नतीजे में जेको महीने जो खीर मिले थो सो बि त ॾियूंसि था, पर कर्ज़ु खणी पाण खारायूंसि पिया, त बि रिज़ल्ट न मिलंदी। तंहिं करे रिज़ल्ट जे मामले में तवाज़ुन। हाणे हिकिड़ियूं तबई शयूं आहिनि, तबई शयुनि खां पोइ ॿिए नंबर ते अचनि थियूं मुआशी वसीला। मुआशी वसीलनि में मिल्कियत बचे थी, दौलत बचे थी, हुनर बचे थो, फ़न बचे थो, मज़ूरी बचे थी। फ़न ऐं हुनर ऐं कारीगरी जेका असां सिखूं था, जंहिंजे वसीले असीं कमु करियूं था, असीं जेकर उनखे अपडेट न कंदासीं त बि असांखे नतीजा न मिलंदा। असीं अॼु जे दौर जा ज़बरदस्त फ़र्ज़ु कयो वाढा आहियूं, असांजे अंदरि वाढको हुनर आहे, पर साल खां पोइ अॼु जेके असां मॉडल वेठा ठाहियूं दरवाज़नि जा ऐं दरनि जा ऐं ॿियनि शयुनि जा, उहे साल खां पोइ त मटिजी वञनि लिया। हाणे साल खां पोइ मटिजी वञण खां पोइ असां उहे सिखियासीं कोन। कल्ह जा वाढा ज़बरदस्त ऐं शानदार कोके जो इस्तेमालु कोन कंदा हुआ। जेके बि शयूं भिचाए चाप ॾियणी हूंदी हुई उन चाप में गिलू बि कोन लॻाईंदा हुआ, उते हल्को सुराख करे उन में काठी लॻाए ॾींदा। हाणे अॼु जो जदीद वाठो हुजे त आउं बि काठी लॻाईंदुसि, गिलू कोन लॻाईंदुसि, गाॾो कोन हलंदो। उनखे नओं कमु न अचे त बि गाॾो कोन हलंदो। तंहिं करे फ़न खे अपडेट बि करिणो आहे, पर तव्हां ॾिसो त हिकिड़नि मामलनि में हिकिड़ो वसीलो न आहे, वसीलनि जा इतिहाद आहिनि, से गॾिजी कम खे हलाईंदा। हिकिड़ो ज़बरदस्त ऐं शानदार वाढो आहे, उन तव्हां खां कमु खयो, कमु खणण खां पोइ जंहिं टाइम ते हुनखे कम ते अचिणो हो त हिते आई कोन, हुनजी साख ख़राबु आहे। जवाबु आहे त साख ख़राबु थियण खां पोइ उहो नतीजा कहिड़ा ॾींदो? हिकिड़े पासे हुनर आहे, तंहिंमें शहनशाह आहे, तंहिंमें कारीगर आहे, तंहिंमें पाण खे अपडेट बि करे थो, रोज़ु नयूं शयूं सिखे थो, पर वाइदे जो कूड़ो आहे त बि गाॾो न हलंदो। ॿियो मुआशी वसीलो थिए थी असांजी मिल्कियत। असांजी मिल्कियत में असांजो उहो घरु जेको घरु असां किराए ते ॾेई छॾियूं, असांजी उहा गाॾी जेका असीं वेठा हलायूं या किराए ते ॾेई छॾियूं ॿियो वेठो हलाए, असांजा उहे दुकान जेके असां किराए ते ॾेई छॾियूं, जेके असां मुनाफ़े लाइ कोन रखियो आहे त अॼु रखंदासीं सुभाणे विकिणी छॾींदासीं। असांजी बाबाई ज़मीन जंहिं मां असीं कमायूं बि पिया उहा असांजी मिल्कियत आहे। हाणे उन मां असीं फ़सुलु वठणु चाहियूं था, पर असीं उनखे माल जो भाण न ॾियूंसि, असीं उहे फ़सुलु पोखूं जेके उनखे सुभाणे कलराठो करे छॾियूं, त वसीलो असां पंहिंजी ॿनी ख़राबु करे छॾींदासीं। ॿिए पासे असीं ॿनीअ ते एतिरो ख़र्चु करियूं जो जेके असांखे उन मां नतीजा ऐं प्रोडक्शन वेठी मिले उहा बि असांजी ओॾे लॻी वञे, ऐं कर्ज़ु वेठा खणूं त बि गाॾो न हलंदो। मुआशात में ॿियो वसीलो अचे थो जंहिं मां मुनाफ़ो कमाइजे थो, असांजी दौलत, हू मिल्कियत आहे, हू वरी दौलत आहे। दौलत में असां हिकिड़ी अहिड़ी ज़मीन वरिती आहे जेका 2 सालनि खां पोइ विकिणी छॾिणी आहे, अहिड़ो प्लाट वरितो अथऊं जेको 5 सालनि खां पोइ विकिणी छॾिणो आहे, अहिड़ो घरु वरितो अथऊं जेको असांखे विकिणी छॾिणो आहे, गाॾियुनि जा अहिड़ा सौदा कया अथऊं जेके बीहारे असांखे विकिणी छॾिणा आहिनि। पैसा इन्वेस्ट करियूं तंहिंमां असीं कमायूं। हाणे उन में अहिला तरीन नतीजो हीअं आहे त जेकॾहिं हिकिड़ी गाॾी सुभाणे असांखे प्रोडक्शन ॾींदे पंहिंजे पाण मां ॿी गाॾीअ खे ॼणी नथी, जीअं मयूं ॼणींदियूं आहिनि, ॿकरियूं ॼणींदियूं आहिनि, तीअं जेकॾहिं हिकिड़ी गाॾी सुभाणे असांजे लाइ ॿी गाॾी नथी वधाए त इन जो मतिलबु त उहा शानदार ऐं ज़बरदस्त प्रोडक्शन न पई ॾे। ज़मीन जेकॾहिं पंहिंजे पाण मां ॿी ज़मीन जा 2 एकड़ ॼणे न पई, माना उनजी प्रोडक्शन एतिरी थिए जो असांजी रोज़ी रोटी बि थिए,
पर गॾोगॾु जरेब अधु जरेब प्लाट जी सूरत में ॿिए घर जी सूरत में असांजी प्रॉपर्टी वधंदी वञे थी त असांजो मुनाफ़ो वधंदो वेंदो। उहा जेकॾहिं नथी थिए त पोइ चइबो त आला तरीन नतीजो न आहे। जिस्म असांजी मज़ूरीअ जो वसीलो आहे, पर जेकॾहिं असीं चऊं त असां मज़ूरी वेठा करियूं, अॼु बुखार आहे त पाण वञूं था कमु करे था अचूं, असां पंहिंजे जिस्म जो ख़्यालु न रखियोसीं, बीमार थी पियासीं। बीमार थी पवण खां पोइ जेॾीमहिल टोटल कथ कबी त हिकिड़े ॾींहं जी मज़ूरी मिली 300 रुपया, बीमारीअ ते असीं जे हल्का बीमार थी पऊं त 10-15 ॾींहंनि जी त मज़ूरी असांजी वई हली। ऐं गॾोगॾु उन बीमारी ते जेको असांजो ख़र्चु थियो उहो ख़र्च जी कथा कंदासीं त असां त लास्ट में वियासीं। अला तरी नतीजा छा जा? तवाज़ुन तोड़े छॾियोसीं। जिस्म जो ख़्यालु न रखिबो, अला तरी नतीजा न मिलंदा। कार जो ख़्यालु न रखिबो, अला तरी नतीजा न मिलंदा। ज़मीन जो ख़्यालु न रखिबो, अला तरी नतीजा न मिलंदा। सीड़प में लॻायल पैसा मोड़ी जंहिंखे चइबो आहे, तंहिंजो ख़्यालु न रखिबो, वधीक मुनाफ़ो कोन मिलंदो। तंहिं करे हिकिड़ा तबई वसीला, ॿिया मुआशी वसीला, ॿिया अहम वसीला आहिनि, तंहिंखे चइबो आहे इंसानी वसीला। जेके इंसानी वसीला आहिनि से वरी हिननि ॿिन्ही वसीलनि खे हलाइनि था। हिननि वसीलनि में तव्हां ॾिसो त सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, रुॻो साख टुटे थी त उन ड्राइवर जो धंधो बीह वेंदो। रुॻो साख टुटे थी त उनजो फसल तयारु हूंदो, पर तंहिंखे ओधर ॾियण जे लाइ को वाणियूं तयारु न हूंदो। साख टुटी पई रुॻो। तंहिं करे ॿियूं शयूं मिलाए उन वसीलनि जो साथ ॾियनि थियूं, इताद ॾियनि थियूं, वधीक प्रोडक्शन थिए थी। पर ॿी शइ आहे इंसान। उन इंसान जे मामले में असीं उनखां प्रोडक्शन वठूं। औलाद जे मामले में असीं नतीजो हीअं वठूं त छोकिरो जेॾीमहिल थोरो वॾो बड़ो थींदो त असीं चवंदासीं त असांजी मर्ज़ीअ ते कमु करे, दर ते वञ ठक ठक थी, छोकिरा वञी ॾिस न ॾिठईं, असां धड़को ॾिनोसीं, धड़को ॾेई असीं उन मां कमु वठंदासीं, डांटिश करे कमु वठंदासीं। मां चवंदी छोकिरी वॾी थी वई आहे, 7-8 सालनि जी, सही कमु नथी करे, तंहिंजी बेइज़ती कंदी, तंहिंखे दड़का ॾींदी। असीं प्रोडक्शन ते त ध्यानु ॾियूं था, पर मेन वसीलो त असांजो औलाद आहे। गाॾीअ जे बारे में बि चऊं था त अहिला तरीन प्रोडक्शन तॾहिं आहे जॾहिं उहा गाॾी ॿी गाॾीअ खे ॼणे विझे। ॿनी ॼण त ॿी ॿनीअ खे ॼणे विझे ॿिनि एकड़नि खे। जॻहि जॾहिं ॿियूं जॻहियूं पैदा नथी करे त पोइ अला तरीन नतीजा न आहिनि। औलाद जे मामले में हीअ आहे त उहो असांजो औलाद जॾहिं सुभाणे असीं न हुजूं त उनजे अंदरि उहो किरदारु पैदा थियो आहे जो पाण मुरादो दर ते ठक ठक थी वञे। पाण मुरादो उहा छोकिरी जेके कम ज़रूरी घर जा करणु घुरिजनि से करे, छोकिरो त हिते जेका ज़िमेवारी रखी वई आहे होमवर्क जी, उहा पाण मुरादो अची करे। उहा जेकॾहिं असां सलाहियत पैदा नथा करे सघूं, दड़का ॾेई, दाॿा ॾेई, तरीक़ा करे, असांजो रुॻो ज़ोर आहे त कीअं बि करे निचोड़े असीं उन मां कमु वठूं, त नतीजे में उहो ई त वसीलो आहे जेको सुभाणे वधणो आहे। तबई वसीला ॿियनि तबई वसीलनि खे ॼण ई नथा, जॾहिं ख़तमु थियनि था, ख़तमु थी वञनि था हलिया। इंसानी वसीलो आहे जेको वरी ॿिए नस्ल खे आणे थो। अॼु हिन धरती ते पाण वेठा आहियूं ऐं ॿिया बि वेठा हूंदा। को बि अहिड़ो माण्हू, को वधि में वधि खणी थिए 100-125 सालनि जो थिए, न 100 सालनि में सभु मरी वञनि लाइ। हाणे इहे जेके असांजा वसीला आहिनि, असांजो औलाद, इहे जेके वसीला आहिनि असांजा ॿाहिरि, इहे जेके वसीला आहिनि असांजा दोस्त, इहे जेके वसीला आहिनि असांजी तनज़ीम जे अंदरि जेके छोकिरा कमु वेठा कनि से, असांजा ॿाहिरि, असांजा बुज़ुर्ग, असांजी सॼी तनज़ीम, ऐं रुॻो असांजी तनज़ीम न, ॿिया समूरा इदारा, ॿियूं समूरियूं समाजी तनज़ीमूं, उहे जेके इंसानी वसीला आहिनि, तंहिंमां जेकॾहिं असां बेपनाह प्रोडक्शन वठणु चाहियूं था, असीं उन्हनि मां बेपनाह नतीजा अला तरीन वठणु चाहियूं था, उनजी आख़िरी कथ इहा वञी थींदी त जॾहिं टोटल कथ कजे ऐं असीं वञूं हलिया त उनखां पोइ उहे माण्हू कहिड़े क़िस्म जा असीं पैदा करे था वञूं हलिया, उहे असां वांगुरु कमु करे सघंदा। उहे प्रोडक्शन ॾियण जे मामले में उहा पंहिंजी जेका सलाहियत आहे उहा पंहिंजे औलाद में वरी ट्रांसफर करे सघंदा। जेकर उहे नथा ॾेई सघनि त पोइ असां फेल आहियूं। तंहिं करे इंसान खे सम्झणो पवंदो। छुरीअ जे बारे में, काती जे बारे में पाण खे ख़बर आहे त हीअ जेका रेल जी पटड़ी आहे, त रेल जे पटरे मां पाण कुहाड़ी ठाहींदा आहियूं, उनखे लुहार ठाहींदा आहिनि, उनखे मख़सूस पाणी ॾिबो आहे। पाणी ॾियणु माना उनखे बाहि जो अहिड़ो वर्क ॾेई तयारु करणु जो उहा लोही ज़ंजीर खे हणिजे त सही पाणी ॾिनल उहा कुहाड़ी ज़ंजीर खे टोड़े विझंदी आहे। पर असीं ॾिसूं फलाणे जी कुहाड़ी ज़ंजीर खे टोड़ियो आहे, लोही ज़ंजीर खे, असां वरी कुहाड़ी खणी तंहिंजो जे धक हणंदासीं, असांजी कुहाड़ी त कम लही वेंदा हलिया। असांजी कुहाड़ी न उन लोही रेल जी पटड़ीअ मां ठहियलु आहे, न उनखे उहो पाणी ॾिनल आहे। तंहिं करे लोह जे बारे में बि असीं तर्क कंदा आहियूं त लोह कहिड़े क़िस्म जो आहे ऐं उनखे तयारु कीअं करियूंसि।
बकरीअ जे बारे में असांखे ख़बर आहे त बकरी खे केॾो बि खारायूंसि पीआरियूंसि बकरी 8 किलो खीर न ॾींदी। उनजी जिन्स जी असांखे ख़बर आहे त ॾींदी। ढगी आहे, ढगीअ ते केतिरा पाण ख़र्च करियूं, ढगीअ खे केतिरा ॾारा खारायूंसि, गाह खारायूंसि, पिस्ता खारायूंसि, पर ढगीअ जो गोश्त ॿाकरो थी सघे थो? मुमकिन आहे ढगीअ खे ॿाकरो थिए? उहो थी सघे नथो। त करे जेके बि जिन्सूं आहिनि पखियुनि जूं तंहिं बाबति दर्क रखूं था अंधी मंडी हाल सारूं, ॿियूं जिन्सूं तंहिं बाबति रखूं था। अजीब ॻाल्हि आहे त इंसान जे बारे में रखूं नथा। इंसाननि खे जीअं सम्झणो आहे तीअं सम्झणो आहे, कमु वठिणो आहे, हिन मां कमु वठिणो आहे, हुन मां कमु वठिणो आहे, कम ते नज़र आहे, उन माण्हूअ ते असांजी नज़र ई न आहे। माण्हू छा आहे, उन माण्हूअ खे जेकॾहिं असीं वधायूं त उहो वधीक प्रोडक्शन ॾिए, उहो तॾहिं जॾहिं माण्हूअ खे असीं सम्झूं। असीं तंहिंखे सम्झूं ई नथा। तंहिं करे अॼु सभ खां पहिरीं पाण माण्हूअ खे सम्झंदासीं। हाणे माण्हूअ खे हेसि ताईं जेको सम्झो वियो आहे उहो इन हवाले सां त अॻे त माण्हू खे रुॻो वाइबो हो, जॾहिं ग़ुलामदाराना समाज हो तॾहिं माण्हू खे रुॻो जिस्म मां कमु वठिबो, वेट करे वाइबो हो, ॾंडा हणी हुन मां कमु वठिबो। पर अॼु जी जेका दुनिया आहे सा माण्हूअ खे रुॻो इन हवाले सां ॾिसे थी ज़हीन केतिरो आहे। ज़हीन माना माण्हूअ जो दिमाग़ उहो पंहिंजी समूरियूं सलाहियतूं, हाफ़्ज़ो, शयूं यादि करणु, उहे यादि करे तंहिंमां नवां नतीजा कढणु, इहे जेके मुख़्तलिफ़ दिमाग़ जूं सलाहियतूं आहिनि तंहिंमें कहिड़ी सतह ते दिमाग़ आहे असीं सिर्फ़ु इन जो जाइज़ो वठूं था। पोइ चवंदा हीउ छोकिरो ॾाढो होशियारु आहे, फलाणो ॾाढो होशियारु आहे, पंहिंजी सवली सिंधी ॿोली में चवंदा। हुननि वारी ॿोली में वरी चवंदा IQ, हीउ बाबा ॾाढो इंटेलिजेंस आहे, भई ज़हीन आहे, इंटेलेक्चुअल पढ़ण जो मामिलो, पर जीनियस आहे। सभ खां पहिरीं उहो मामिलो थो अचे, IQ में चेक करे जीनियस आहे। ऐं जीनियस बाबति पुराणो फ़लसफ़ो कहिड़ो चवंदो हो, उहो इहो त बाबा मीर अज़हर जी टेस्ट कईसीं, उहा जेका थी वई उहा थी वई हली। ओ भाई जी जेका टेस्ट कईसीं उहा थी वई हली, थी वई हली। जवाबु आहे त असांखे ख़बर आहे, ऐं पार्टी सेखारियो आहे त हिन काइनात जी का बि शइ हिकिड़ी जॻह ते बीहे नथी, शयूं तेज़ीअ सां तब्दील वेठियूं थियनि। त हिकिड़ी कहिड़ी शइ आहे जेका बीहे थी? इंसानी जिस्म असांखे त लॻंदो त वसंत जहिड़ो कल्ह हो तहिड़ो अॼु आहे, बारीक ॿिन्हीअ सां ॾिसबो त हिकिड़े ॾींहं में माण्हू फ़र्क़ु वेठो अचे। उहो जेॾी महिल 5 सालनि जी कथ कबी त उहो फ़र्क़ु त ज़ाहिर थी वेंदो। उहा नंढड़ी तब्दीली हींअर असांजूं अखियूं दर्क कनि या न कनि, पर तब्दीली त अचे पई। तंहिं करे इहा जेका पुराणो फ़लसफ़ो हो त IQ उहा तब्दील नथी थिए, उहा ॻाल्हि कल्ह की आहे, उहा ख़तमु थी वई। अॼु उहा तब्दील थी सघे थी। हाणे अॼु पाण माण्हूअ खे सिखण लाइ सिखंदासीं 4 ज़हानतूं जेके अॼु दुनिया में सेखारियूं वञनि थियूं। पहिरीं ज़हानत आहे PQ माना जिस्मानी ज़हानत। जिस्मानी तरह उहो माण्हू केतिरो सिहतमंद आहे। ऐं ज़हानत छो था चवनिसि? ज़हानत इन करे था चवनिसि त असांजे जिस्म जे जेको दिलि जो धड़कन आहे ऐं जेको दौरो पियो रत जो हले, तंहिंजो दिमाग़ जे हेठि हिते सिस्टम आहे सो उनखे हलाए। हीअ जेके सॼा जिस्म जा सिस्टम आहिनि असांजा, उहे सॼा दिमाग़ वेठो हलाए। जेको खाऊं पिया तंहिंखे हज़म बि उहो दिमाग़ वेठो करे। उहो हज़म करे तंहिंजो इलाही शयूं रत में शामिलु करे, ॿियो पेशाब जे वसीले, पघर जे वसीले उनजो इख़राज बि दिमाग़ वेठो करे। असांजा गुर्दा तंहिंखे दिमाग़ वेठो हलाए ऐं उहो असांखां पुछे नथो। ऐं असीं केॾी महिल वरी उनखे चऊंसि त बाबा हाणे थोरो दिलि खे रोके छॾ, उहो दिलि खे रोके असांजे चवण ते ईअं आहे कोन। असीं चऊंसि दिमाग़ खे वण थोरो रत जे दौरे खे तूं रोके छॾ, रत जे दौरे खे न रोकींदो उहो ऑटोमेटिकली कमु वेठो करे। हाणे उहा ज़हानत जेका चेक कई वञे थी उनखे PQ चइजे थो। उहा PQ ज़हानत वधिजे थी घटिजे थी। मसलन अॼु असांखे हिकिड़ो छोकिरो ॾिठोसीं, ॾाढो सिहतमंद ज़बरदस्त आहे। उनजी भेण जा उनखे खणी वेठी घुमाए त हिन भाई ॿारु खणणु सवलो अचे ई नथो। सा खणी हुनखे धिका ॾेई हुनजा अहिड़ा हाल करे छॾे, सुभाणे 2-4 सालनि 5 खां पोइ ॾिसंदासीं उहो त लुगड़जी ख़तमु थी वेंदो। ॿार सिहतमंद ऐं ॿिए पासे ॿार कमज़ोर नबल ॼापंदा आहिनि, पर उन्हनि जूं माऊं, उनजा वालदेन उन्हनि ते ध्यानु ॾींदा आहिनि, समझदार हूंदा आहिनि, माऊं पढ़ियूं लिखियूं हूंदियूं आहिनि, उहे उनखे तयारु करे छॾियूं, उहे अॻियां माण्हू निकिरी वेंदा आहिनि। हिकिड़ो ईअं नबल ॿारु ॼातो। हाणे पाण जिस्मानी IQ ते ॻाल्हायूं था, जिस्मानी ज़हानत ते, छो त बचंदो ई कोन, अवरो अहिड़ो कुए जहिड़ो। ख़ैर माइटनि उन ते ध्यानु ॾिनो, पोइ वरी हुनजो इलाजु थियो, पोइ वरी तयारु थी वियो। वरी जेॾी महिल नौजवान थियो ऐं नंढो 12-13 सालनि जो, चई त आउं जिम्नास्टिक जो फ़न थो सिखां ऐं मार्शल आर्ट थो सिखां। पोइ उन में वियो, पोइ सिखियो, पछाड़ि ताईं अभरो। उहो छोकिरो हीअं वेही पंहिंजो हथु खणी हीअं अॻियां वेठल खे हीअं जो छाती में हणंदो त उहो 2-4 कलाबाज़ी पाए वञी परियां कंदो। चयूं त ईअं कीअं थो थी सघे जो हिकिड़े हथ सां हीअं थो करे कलाबाज़ी वञी थो पाए। मूवी भरे तंहिंमें स्लो करे जेॾी महिल ॾिठऊं त दरअसल हू पंहिंजे हथ खे हीअं फुट पोयां खणी वेंदो हो,
खणी जो हीअं हणंदो हो त माण्हू वञी कलाबाज़ियूं पाईंदो हो, पर हुनजी एतिरी त विॼ जी तेज़ी हुई हुनजे हथ में जो आम इंसानी अखि बि हुनखे ॾिसी न थिए सघी। मूवी भरे त में स्लो करे हुनखे ॾिठऊं। उहो मशहूरु दुनिया जो माण्हू आहे ब्रुक्स ली, जेको चयो बचंदी कोन। उनजी जिस्मानी ज़हानत कहिड़ी हुई, मरण जहिड़ो अबरड़ो हो। उहो बची वियो, तयारु थियो, ब्रुक्स ली ज़बरदस्त पछाड़ में ज़हर ॾेई मारे छॾियऊंसि। उनजो पुटु तंहिंखे गोली हणी मारियऊं जॾहिं जवान थियो ऐं फिल्मुनि में आयो। तीअं जिस्मानी ज़हानत ईअं वधाए सघिजे थी। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदा इलाही अहिड़ा ॿार जेके सिहतमंद हुआ, उहे जॾहिं नौजवान थिया, ग़लति रस्तनि ते विया, नशा वञी कयऊं। घटि उमिरि में अञा 20, 22, 25 सालनि जा अहिड़ियुनि इंजेक्शननि ते, नशनि जनि ते, गोरियुनि ते, दवाउनि ते वञी पिया। खणी ॾिस त का शइ न आहिनि, ख़तमु थी विया हलिया। जिस्मानी ज़हानत हिकिड़े पासे सही तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण करे वधाए सघिजे थी, ऐं ॿिए पासे ग़लति तरीक़नि सां उहा घटिजी वञे थी। ईअं गॾोगॾु दिमाग़ जी जेका ज़हानत आहे, हिकिड़ो जीनियस ॿार ॼातो आहे, तंहिंखे खणी तव्हां हेॾा नंगर खां परियां भिटुनि ते छॾे अचोसि, रुॻो ढिढूं चारायोसि ऐं ॿकरियूं चारायोसि। अलफ़म बेबला बे ॿकरी कुझु बि न पढ़ायोसि। दुनियादारी जी हुनखे ख़बर ई न हुजे, कीअं कारोबार कबा आहिनि त जो हुनखे फ़हम ई न हुजे। ॿिए क़िस्म जा माण्हू, ॿियूं ज़ातियूं तिन सां कीअं हलिजे तंहिंजी हुनखे ख़बर ई न आहे। हू दुनियादारी जे मैदान ते लथी कोन आहे, ज़हनी तरह जीनियस ॿार। हाणे उनखे जेॾीमहिल पाण ॾिसंदासीं, उहो 30-40 सालनि जो थी वियो हलियो। ॿिए पासे विचथरो ॿारु आहे, उन विचथरे ॿार खे पाण अहिला तइलीम ॾिनीसीं, सुठा गुण सेखारियासींसि, पंहिंजे पाण मां कमु कीअं वठिजे उहे कारीगरियूं सेखारियूंसींसि। सुजाॻ ॿार तहरीक में हलाए उनखे तकरियूं ॿकरियूं पाण सेखारे छॾियूंसीं। हाणे उहो बि 40 सालनि जो थींदो। 40 सालनि खां पोइ पाण ॾिसंदासीं त उहो जीनियस जेको रिढियूं चारींदड़ आहे, तंहिंखे चइबो त हीउ बाबा मामिलो हिन जे बारे में ॿुधाए त हीउ मसइलो कीअं हल करियूं, का ख़बर ई न आहे। उनखे उन टाइम ते चओ भला हाणे तूं जीनियस आहीं, ऐं तोखे बैत हिकिड़ो यादि कराईंदो वञा थो, तूं उनखे भेरा ॾींदो, यादि कंदो वञे। उन 40 सालनि वारे जीनियस तरीन ॿार खां जेको अॼु 40 सालनि जो थियो आहे, बैत यादि ई न थींदुसि। ऐं अहिड़ा विचथरो जेको आहे, उहो विचथरो रिहर्सलूं कंदो, 100,000 बैत ऐं कौल यादि कंदो, उहे ॻाल्हाइण में इस्तेमालु कंदो। अॼु अहिड़ो थी वियो आहे जो राति जो टास्क ॾियोसि त बाबा हीअ 10 बैतनि तोखे सुबुह ताईं यादि करणा आहिनि, उहो सुबुह ताईं यादि करे वेंदो वञे। तंहिं करे जेका ज़हानत आहे, उहा ज़हानत ग़लति तरीक़नि सां इस्तेमाल जे करे घटिजी वञे थी, ऐं उहा ज़हानत, दिमाग़ी ज़हानत वधी वञे थी। 3 नंबर ते जेका ज़हानत अचे थी, जेकर असीं माण्हुनि मां कमु वठणु चाहियूं था त उहा सिखणी आहे, उहा ज़रूरी आहे। उहा आहे EQ, ई माना इमोशन्स, जज़्बातनि जी ज़हानत थिए थी। के ॿार ॾिसबा ॾाढा मुंझियल आहिनि, इलाही का माण्हू तव्हांखे ॾिसबा उहे ज़हीन आहिनि, मैथमेटिक्स जे मामले में, ड्राइंग जे मामले में ॾाढा ज़हीन आहिनि, पर तकरार थी पए, 2 छोकिरा पाण में विड़ी पवनि, तंहिंजो ठाह कीअं कजे उन्हनि खे ख़बर ई न आहे। उन्हनि जो दोस्त 15-14 सालनि जा छोकिरा आहिनि, उन्हनि जो दोस्त उन्हनि खां कावड़िजी वियो आहे। उनखे उहो कीअं परचाइनि उन्हनि खे अची नथो। उन करे जो जंहिं माण्हूअ में इहा ज़हानत, जज़्बाती ज़हानत न आहे, उहो सिर्फ़ु लफ़्ज़ कैच कंदो, पर जेको ॿिए जी दिलि सम्झंदो हूंदो, जज़्बात सम्झंदो हूंदो, उहो ओॾीमहिल जो ओॾीमहिल ॾिसंदो त हीउ लफ़्ज़ कहिड़ा वेठो ॻाल्हाए। लफ़्ज़ माण्हू चवंदो तूं त ऐं मफ़ाद परस्त, तोखे त मूं चयो त अॼु गॾिजी पाण हेॾा हलूं था, तूं हले कोन, तूं त ऐं मफ़ाद परस्त माण्हू। हाणे जे लफ़्ज़नि ते ॾिसे त हिन त टोटल कथ में असांजा कम लाहे छॾिया, असांखे त मफ़ाद परस्त करे छॾी। पर जज़्बाती तरह समझदार माण्हू ॾिसंदो त हींअर लॻी आहे कावड़, तंहिं करे हीअ कावड़ में इहा ॻाल्हि वेठो करे, दिलि जो सुठो आहे, अहिड़ो माण्हू कोन्हे। इहा कावड़ वरी सुबुह जो लहंदुसि या हींअर ई वरी भाकुर पायां चवंदोसि हल भला तोखे ऐं हली चांहि थो पियारियां, तोखां माज़रत बि करियां थो, हींअर ई ठही वेंदो। इनखे जज़्बाती ज़हानत चइबो आहे। प्यारु कीअं कजे, प्यारु हासिलु कीअं कजे, उहा जे असां न सम्झंदासीं त बि गाॾो न हलंदो। ऐं असीं माण्हुनि मां कमु वठणु चाहियूं था, असीं माण्हुनि मां कमु वठूं, पर माण्हूअ जी दिलि जो कमु न ॻोल्हे सघूं त कमु कीअं हलंदो। असीं जो हीउ माण्हू जिस्मानी तरह अब ज़बरदस्त आहे, मुआशी तरह अब मुआशी तरह हिन वटि पैसा इलाही कान्हे, हीउ पार्टी में कमु करे सघे थो। ज़हनी तरह ॾाढो ज़बरदस्त आहे, किताब पढ़े थो, हिनखे यादि थी वञनि था, हुन ते ॻाल्हाए सघे थो। पर दिली तौरु हिनखे किताब वणंदा कोन था वणनि, दिली तरह हिनखे ॻाइणु वणे थो, या हिनखे माण्हुनि खे तकरीरूं करणु वणनि थियूं, या माण्हुनि सां बहस करणु वणे थो,
या माण्हुनि जी ख़िदमत चाकरी करणु हिनखे अचे थी, या रुठल हिनखे परचाइणु अचनि था, या हिनखे राजनि में वेही फ़ैसिला करणु वधीक अचनि था। कहिड़ो कमु आहे जंहिंमें हिन जी दिली ख़ुशी आहे, मज़ो आहे, लुत्फ़ु आहे, जेको माण्हू करे त वेठो करे। ऐं उनजी जेॾी महिल चकास कराईंदा आहिनि माण्हुनि खे। हाणे त पाण हींअर आहियूं फाथा पिया गुज़र सफ़र में, जंहिं छोकिरे खां पुछा पिया छा खे लॻो पियो जीअं त टूटी ॿूटी का मिले पढ़ूं पिया उन लाइ। हाणे को माण्हू हुजे बुख ते सॼी उमिरि जेके बुख लॻी पई हुजे, तंहिंखां रुॻो पुछिजे त ॿ ॾे ख़बर चार तोखे खाधा कहिड़ा वणंदा आहिनि। उन वीचारे दुनिया जा खाधा खाधा ई न हुजनि, हू बुख ते हलियो हुजे, उहो त वीचारो चवंदो बाबा जे करे रुखी सुखी मिली वञे त पंहिंजा लहे थी वञे, पंहिंजा ठठ थी वञनि। त करे पंहिंजा समाजनि जा समाज तिन खे ख़बर ई न आहे त उहे दिली तरह छा था चाहिनि। तंहिंजो जेॾी महिल तजुर्बो कराईंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त हाणे फ़र्ज़ु करियो त तव्हांखे हींअर 200 करोड़ रुपया मिली विया आहिनि। उहे 200 करोड़ वरी हाणे तव्हां कारोबार में लॻाए विया। हाणे पैसनि जो मसइलो आहे कोन, न को तव्हांजे औलाद जो मसइलो आहे पैसनि जो। 200 करोड़ ॿ रुपया ठठ थी हलिया, कारोबार में लॻी विया, तंहिंमें मिल्कतूं बि दौलतूं बि मिलनि। हाणे तूं ॿुधाए कहिड़ो कमु आहे जेको तुंहिंजी दिलि करणु चाहे थी। भई मोबाइल बंदि कयो त पोइ माण्हू जे सोचींदो त पहिरीं ख़बर न पवंदी, उन करे जो उनजे मथां हीअं तह चढ़ी था वञनि। जीअं की ॿिज हुजनि न, हेठि ज़मीन जे अंदरि हली वञनि लिया, हिकिड़ो एतिरी मिटी जंहिंमें उहे फुटी सघनि, ॿी एतिरी मिटी जंहिंमें फुटी न सघनि, अंदरि पिया हुजनि, ख़राब बि न थिया हुजनि पर अंदरि पिया हुजनि। तीअं माण्हूअ जूं उहे असली सधूं दिलि वारियूं से अंदरि पियूं हूंदियूं आहिनि, त ख़बर ई न पवंदी आहे। त करे जेकॾहिं असीं माण्हुनि मां कमु वठणु चाहियूं था पंहिंजे औलाद जी हैसियत में, असीं चाहियूं था त असांजी धीअ कंहिं मंज़िल ते पहुचे, पुटु कंहिं मंज़िल ते पहुचे, नंढा भाइर कंहिं मंज़िल ते पहुचनि, असांजे इलाइक़े जा माण्हू कंहिं मंज़िल ते पहुचनि, असांजी पार्टीअ जा माण्हू कंहिं मंज़िल ते पहुचनि, त पोइ पहिरीं सभ खां पहिरीं माण्हूअ खे सुञाणो पवंदो त में इहा टी शइ अहम आहे, उहा सिखणी पवंदी, उहा सम्झणी पवंदी, त माण्हू जी दिलि बि थींदी आहे। उनजी दिलि वटां जेकॾहिं कमु न ॾींदासीं त पोइ चवंदा आहिनि त हिकिड़ो जेको घोड़ो आहे, उहो घोड़ो जेकॾहिं पाणी नथो पीअणु चाहे त उनखे ज़बरदस्तीअ 1000 माण्हू उनखे पाणी घोड़े खे नथा पीआरे सघनि। लठुनि जो ज़ीपट हुजे वठी वञनि त चवंदसि तलाउ ते पाणी था पहिरियों पाणी न पीअंदो। पाणी पीआरण जे लाइ घोड़े जी दिलि वटां ॻाल्हि खे सम्झणी पवंदी, कुर्ब सां वठी वञिबसि बाग़ सां, हथ बि फेराइबसि, पोइ सम्झी वञिबो त हींअर हाणे मस्ती छॾी, जे उञ आयसि त पीअंदो, न त न पीअंदो, त करे उनजी दिलि जी ॻाल्हि सम्झी वठिबी। जानवरनि जे बारे में बि ईअं आहे, हीउ माण्हू आहे। असांखे ख़बर आहे त हिकिड़ी ॿकरी आहे, उहा जेॾी महिल बीमार थिए थी, हिकिड़ी मेंहिं जेॾी महिल बीमार थिए थी, असीं उनखे चऊं बाबा तूं हींअर गाह खा, तुंहिंजे फ़ाइदे में आहे। ॿकरीअ खे चऊं तूं पाणी पी, तुंहिंजे फ़ाइदे में आहे। ॿकरी पीअंदी? जवाब जेसीं इलाज न कराईंदासीं तेसीं त उगरी कान वराईंदी। उहा ॿकरी पाणी छा पीअंदी, गाह वरी छा खाईंदी। ॿकरीअ जे बारे में बि अकुलु आहे, माण्हूअ जे बारे में हिन माण्हू जी दिलि छा आहे, हिन जी दिलि खे असीं कीअं वधायूं, हिन जी चाह खे असीं कीअं वधायूं, हिन जी दिलि जी असुलु ॻाल्हि ॻोल्हण में असीं जे उस्ताद आहियूं त असीं हिन जी मदद कीअं करियूं, उन ते असीं सोची नथा। त अगरि चोथीं इहा टी ॻाल्हि इहा सम्झणी पवंदी। चोथीं ॻाल्हि आहे रूहानी, ऐं उहा जानवरनि में आहे कान, कंहिं बि जानवर में आहे। साइंसी हवाले सां पाण अॼु ॻाल्हि सिखूं था त रूह छा थींदो आहे। साइंसी हवाले सां रूह ही आहे त माण्हू खे अहिड़ा फ़ैसिला करे ॿियनि जे चवण ते त हीअ शइ मुंहिंजे जिस्म लाइ सही आहे। मसलन सुबुह जो मूंखे 2 गिलास पाणी पीअणु घुरिजे, हाणे माण्हू फ़ैसिलो थो करे। साइंसी रूह जे हवाले सां इन शइ खे रूह में ॻणिबो आहे। हाणे सुबुह जो उनजी दिलि चवे कान थी, जिस्म जी तलब बि उञ जी आयसि कान, पोइ कहिड़ी शइ आहे जेका उनखे चवे थी त पाणी तुंहिंजे लाइ पीअणु ज़रूरी आहे, तूं पी, ऐं पोइ दिलि बि नथी चवे ऐं ज़ोर करे हू पीए थो। इहा शइ जानवरनि में अथव कोन, जो पाण मुरादो जॾहिं उनजी दिलि न चवे तॾहिं चवे त मुंहिंजे फ़ाइदे में आहे, 5 गिलास अॼु खणी पाण पाणीअ था पियूं, हिकिड़ी बाल्टी ॿी था पियूं। जानवरनि में आहे कोन, सिर्फ़ु इंसाननि में। ग़लति ऐं सही जो तस्वर जॾहिं हुनखे ख़बर पए त कहिड़ी शइ मुंहिंजे जिस्म लाइ ग़लति आहे, कहिड़ी शइ मुंहिंजे ॿचनि लाइ ग़लति आहे, कहिड़ी शइ मुंहिंजे तहलकातनि लाइ ग़लति आहे, कहिड़ी शइ हिन समाज में हलण लाइ ग़लति आहे, कहिड़ी शइ जेको कारोबार करियां पियो उन में ग़लति आहे ऐं सही आहे, कहिड़ी शइ मुंहिंजा ग्राहक तिन सां मूंखे कहिड़ो रवैयो रखणु घुरिजे, उहा कहिड़ी ॻाल्हि सही आहे, कहिड़ी ॻाल्हि ग़लति आहे, इहा इंसान खे ख़बर आहे। इहो इंसानु फ़ैसिलो थो करे। हाणे उन में इंसानु हिकिड़ो अधु पासो उन में इहो थो अचे त इंसानु पंहिंजो जोहर ॻोल्हे लहे त मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, मुंहिंजी ज़िंदगी जी माना छा आहे। उहा जे ॻोल्हे उहो कमु कंदो त माण्हू जो रूह ख़ुशि हूंदो। उहो हीअं आहे जो पाण तव्हां ॾिठो त कॾहिं कॾहिं असीं का शइ खाईंदा आहियूं,
पेट भरिजी वेंदो आहे, पर माण्हू चवंदो यार मज़ो कोन आहे। ऐं कॾहिं कॾहिं का शइ कसी मिड़ी मुङनि जी दाल खाई छॾी, बुख लॻल आहे ऐं हाज़मो सही खाई छॾी थी, अब छा थियो चई ढोब थियो, फ़र्क़ु अची वियो। इहे शयूं रूह सां तयल रखनि थियूं, रुॻो दिलि जो मामिलो न आहे। उन जे अंदरि दिमाग़ हिकिड़ा मख़सूस क़िस्म जा हैप्पी फीलिंग जो हिकिड़ो केमिकल आहे, उनजो इख़राज कंदो आहे ऐं उहो सॼे जिस्म जे समूरनि उज़वनि खे ताक़त बख़्शींदो आहे। हाणे उनखे सम्झणो आहे ऐं उन में असांजो ज़मीर बचे थो। हाणे थिए हीअं थो त हिकिड़े ॾींहुं असां ॿुधीसीं तक़रीर या वियासीं जलसे में या ॿिए खे सद कंदे असांजे छोकिरे क्रिकेट में ॾिठो, ॿी रांदि में ॾिठो, हुनजी ख़्वाहिश थी त आउं सुभाणे ईअं कंदुसि। ओॾी महिल उनखां केरु कसम खणाए थो सचो आहे, जेॾी महिल वाइदो वेठो करे पंहिंजे पाण सां, ॿिए सां दुनिया सां थोरी थो करे, पंहिंजे पाण सां वेठो करे, सफ़ा सचो आहे। ॿियो ॾींहुं गुज़रियो, शाम जो ॾिसो खणी उहो सुतो पियो आहे, ज़हन यादि वेठो ॾियारेसि, जंहिंखे पाण रूह था चऊं, जो ग़लति ऐं सही वारो, वतो वाइदो कयो हो त हीउ कमु करिणो आहे, छॾीसि खणी कोन था कनि। उहो सोडा जो बोतल 24 कलाकनि में कम लथा, अॼु जोश ऐं विलविले में आहे, ओॾी महिल कसम खणायोसि सचो आहे। मुस्लमान खे क़ुर ते हथु रखायोसि, पाण जहिड़े खे शाह लतीफ़ खे रिसाल ते हथु रखायो ऐं पाण वारे ग़ैर मुस्लिम खे उनखे वरी गीता ते हथु रखायोसि, उहो ओॾी महिल सचो आहे, ओॾी महिल ईमानदार आहे, रूह जी सचाई सां, ईमान जी सचाई सां चए पियो त हीउ कमु आउं कंदुसि ऐं करणु चाहियां थो, मुंहिंजो मोहकम इरादो आहे, पको यकीन आहे, ऐं बिल्कुलु कंदुसि। ॿिए ॾींहुं तव्हां ॾिसो त बोतल मावा निकिरी वई। सभु ॿियो त असांखे ख़बर ई कान्हे न। असां छा कयोसीं, असां वञी खईसीं पिंजरी, आवाज़ छा थियो, असांखे शौक़ु थी वियो, शौक़ु थियण खां पुछियोसीं पिंजरी खणी सघूं था, पिंजरी घणी आहे, जवाबु आहे त असां पिंजरी त खई कान्हे मण वारी, हीअ आहे 5.5 मणी पिंजरी, असां सम्झूं था खणी वेंदासीं पिया, हीअ जो हथु विझी मथे सट ॾिनीसीं, उहा त असांखां 4 इंच मथे नथी थिए, त करे रूहानी पिंजरियूं थींदियूं आहिनि। असां नंढड़ा कम करे उहे नंढड़नि कमनि खां अॻियां वधूं, पोइ वॾियूं पिंजरूं खणी वेंदासीं हलिया। असां नंढड़ा कम ई न कया आहिनि, हाणे वॾनि ते कीअं पहुचंदासीं? त करे इहे 4 शयूं माण्हूअ जूं सम्झणियूं आहिनि। हाणे उन्हनि 4 शयुनि में माण्हू पंहिंजे पाण खे अॻियां कीअं आणे, से पाण शयूं आंदियूं आहिनि, उहे पाण हींअर मुख़्तसर नज़र मां कढंदासीं त असांखे ख़बर पए त इहे 4 शयूं ऐं उहे असां सां तइल्लुक़ रखनि थियूं। जेकर असीं पंहिंजे पाण मां कमु वठी अहिड़ा नतीजा ॾियणु चाहियूं था, असीं को बि सियासी कमु न करियूं, तनज़ीमी कमु न करियूं, क़ौमी कमु न करियूं, पर रुॻो न पंहिंजे बच्चनि खे, नंढनि भाइरनि खे ठीकु करे साले करे कंहिं मंज़िल ते पहुचाइणु चाहियूं था, त बि हिननि शयुनि जी ज़रूरत आहे। पंहिंजे पाड़े में इन क़िस्म जो कल्चर ठाहिणु चाहियूं था, त बि उनजी ज़रूरत आहे। तंहिं करे उन्हनि ते पाण नज़र विझंदासीं त इन्हनि शयुनि खे फ़रोग़ कीअं ॾिजे। रोशनी बुझने टार्च हाणे जेका जिस्मानी ज़हानत माण्हू जी सिहत आहे, उन जे हवाले सां उनखे जेकॾहिं असीं बरक़रार रखणु चाहियूं था ऐं वधीक उनखे असीं बहितर ऐं ज़बरदस्त करणु चाहियूं था, त बतौर इंसान असीं ऐं असांजो औलाद ऐं ॿिया ज़बरदस्त नतीजा ॾेई सघनि, त उन लाइ पहिरियों इस्म अचे थो दानिशमंदाना सिहत लाइ मुफ़ीद खुराक वससारूं। हाणे उन में असीं जेॾीमहिल इहा ॻाल्हि सोचूं था, ओॾीमहिल चवंदा वाह असीं त आहियूं ग़रीब, असीं ओहिड़ो खाधो किथां आणींदासीं? जवाबु आहे त ग़रीब हुजो ऐं अमीर हुजो, खाधे जे बारे में 60% हिकिड़ी शइ आहे, 40% ॿी आहे। उहा जेका 60% अथव, उहा अथव किरी, किन शयुनि जो न खाइणु। 60% आहे एहतियात। बीमारी जे बारे में बि तव्हांखे ख़बर हूंदी त बाबा एहतियात इलाज खां वधीक आहे। तंहिं करे असां एहतियात असांजे हथ में आहे। को माण्हू चयो ग़रीब आहे, मिसकिन आहे, मूं वटि खाइण लाइ कुझु कोन्हे, अब खाइण लाइ कुझु कोन्हे, पर जेकी शयूं सिहत लाइ नुक़सानु कारण से तूं न खा, उहो त तूं करे सघीं थो, उहे त 5 रुपया बचंदा। तंहिं करे उहो त माण्हूअ जे वस में आहे। तंहिं करे जेका सिहत लाइ मुफ़ीद खुराक आहे, तंहिंजो 60% आहे उन्हनि शयुनि जो न इस्तेमालु करणु जेके जिस्म लाइ नुक़सानु कारण। बाक़ी जेके 40% आहिनि, उन में वस सारो, उन में वस सारो अॼु जी साइंस चवे थी पाणी अमृत धारा आहे, तंहिंजो मुनासिब हद ताईं वधि में वधि इस्तेमालु करियो। ॿियूं सब्जियूं आहिनि, हींअर त उहे महांगियूं शयूं आहिनि कोन जो असीं वञी चऊं त तितर खाईंदासीं ऐं अरबन वांगुरु तलूर खाईंदासीं ऐं हरण खाईंदासीं त पोइ असांजी सिहत थींदी, उहा सब्ज़ियुनि में सिहत आहे। ॿी शइ आहे बाक़ाइदा मुतवाज़िन वर्ज़िश। वर्ज़िशूं 2 क़िस्मनि जूं थियनि थियूं, हिकिड़ी उहे जेके असांजे जिस्म खे ताक़तवर बनाइनि थियूं, ॿियूं उहे जेके असांजे जिस्म जे उज़वनि में लचक पैदा कनि थियूं। ॿाहुनि जे अंदरि, टंगनि जे तांदूरनि में, कंध जे तांदूरनि में, हथ जे तांदूरनि में, ॿी का शइ आहे कान।
जॾहिं असीं डोड़ हणूं था त उहा डोड़ ख़ुदि लचक पैदा करे थी असांजी टंगुनि जे अंदरि, गॾोगॾु असांजी दिलि जे अंदरि बि लचक पैदा करे थी। असांजी दिलि वधीक पंपिंग करे सघे थी। उनजी वधीक पंपिंग सां असांजे जिस्म जा रईस उज़वा, गुर्दा, जिगर ऐं ॿियूं शयूं उहे ताक़तवर थियनि थियूं। टी शइ मुनासिबु आराम, सुकून, ज़हनी दॿाउ खां बचणु ऐं मुस्बत एलिवेटेड ख़्यालु। एलिवेटेड ख़्यालु माना ही त अहिड़ो ख़्यालु जंहिंमें असां ॿिए जे लाइ का नेकी करणु चाहियूं था। उहो जेॾी महिल असीं ख़्यालु सोचूं था ऐं अमल करियूं था, या पंहिंजे बारे में या पंहिंजे औलाद जे बारे में अहिड़ो ख़्यालु जेको असांजी ज़मीर मूजिबि आहे, जंहिंमें असां ॿी कंहिं दुर सां बेवाजिबी नथा करणु चाहियूं, उहो जेॾी महिल ख़्यालु असीं सोचूं था त ओॾी महिल हू जेको केमिकल पाण चयोसीं हैप्पी फील वारो केमिकल, उनजो इख़राज थींदो आहे। ऐं ॿियो आहे ज़हनी दॿाउ खां बचणु। जेको ज़हनी दॿाउ आहे उहो दॿाउ अॼु सॼी दुनिया तव्हां ॾिसो त बीमार लॻी पिया, माण्हू तंग करनि, करोड़पति अरबपति, अॿ छा थियो अचे, टेंशन थी पिया ऐं गोरियूं वेठा खाइनि, उन गोरियुनि जा कोर्स पिया हलनि, चरिया थियो, उन्हनि जा इलाज वेठा कराइनि, रुॻो ग़रीब पाण जहिड़ा न मिसकिन न हूंद वारा। ऐं हींअर अमरीका जा 10 माण्हू तिन ते तहक़ीक़ कयूं, चयूं त हीअ दौलत जे मामले में, कारोबार जे मामले में कामयाबु तरीन 10 माण्हू ही आहिनि। उन्हनि जी लिस्ट कढियो, उन्हनि 10 मां 4 ॼणनि ख़ुदकशी करे छॾी, 4 ॼणा चराए थी हलिया, 2 ॼणा बचा। खरबपति माण्हू, 4 ॼणनि ख़ुदकशी, 4 ॼणा चरिया, 2 ॼणा बचा। हिकिड़ो ॿियो हो अहिड़ो माण्हू, उहो अदाकारी कंदो, मज़ाहिया अदाकारी कंदो, पोइ वरी अहिड़ा बुखिया, ऐं उन्हनि खे चवंदा आहियां हीअ जेके अमरीकन ऐं ॿिया जेके आहिनि इहे बुखिया कुता आहिनि। बुखिया कुता इन करे आहिनि जो एतिरी दौलत जी ज़रूरत ई कान्हे। हिकिड़ो कुतो हुजे, उहो कुतो तव्हां ॾिसंदा त उहो कुतो वेठो आहे, खाधे जो टुकुरु मिलियसि, उहो वरी खाधे जो टुकुरु खाईंदो, वरी थोरो बचंदुसि, उहो वरी मिटीअ में ईअं खॾो हणी हुन में पूरींदो, चवंदो सुभाणे खाईंदासीं। ठहियो हाणे बुखियो कुतो वीचारो आहे, हुनखे मिले ई कोन थो, हॾे जो टुकुरो मिली वियो, उहो त सुभाणे लाइ रखंदो ज़रूरु। पर को हूंद वारो कुतो हुजे सुठे ज़मीनदार वटि, सुबुह शाम ताज़ा हुनखे ताम मिलनि, ताज़ा गोश्त मिलनि, तब उहो अहिड़ो निभागो हुजे जो उहो गोश्त जो टुकुरो खाए, वरी ॿियो गोश्त जो टुकुरो वरी खोटे महिनत करे उहो वरी उते वञी पूरी अचे, पोइ चइबो त आहे त हूंद वारे जो कुतो पर पार बुखियो कुते वारा। तीअं हीअ अमरीकी साम्राज्य आहे, इहे बुखिया कुता रुॻो झटणी, एतिरी दौलत जी ज़रूरत ई कान्हे, एतिरी मिल्कियत जी ज़रूरत ई कान्हे जो ही झटणी खाऊं खाऊं। तंहिं लाइ हिननि जूं संधियूं ज़िंदगियूं ईअं अज़ाब आहिनि। उन्हनि बुखियनि कुतनि सां उहो हिकिड़ो माण्हू वञी गॾियो, सुठो ज़बरदस्त अदाकारी कंदड़ मज़ाहिया अदाकार गॾियो, पोइ वरी अॻियां वधी उन्हनि जो मेंबर थियो, पोइ वरी गवर्नर थियो, पोइ वरी सदर थियो। सदर थियण खां पोइ उन कहर ऐं ज़ुल्म करे छॾिया, पोइ उहो रिटायर थियो। रिटायर थियण खां पोइ उनखे नफ़्सियाती बीमारी थी, पर उनखे उहा ख़तरनाक बीमारी थी जंहिंमें बर्तानिया में चवंदा आहिनि त उहा बीमारी थी पए, उहो माण्हू चवे त पोइ उनखे भले ज़हर जी सुई हणी मारे छॾियो, जंहिंमें ज़रूरु लम्हूं माण्हूअ खे बेचैनी हूंदी आहे। उहा हुनखे ख़तरनाक बीमारी थी, उहो थियो सदर रेगन। अमरीका जो जेको सदर रेगन थियो, इहो कंहिं दौर जो मज़ाहिया अदाकार। तंहिं करे उन रस्ते ते वञी माण्हू ग़लति बेज़मीरा कम करे माण्हू अहिड़ा थी था वञनि पिया। तंहिं करे उहो ज़हनी दॿाउ नुक़सानकार आहे। ॿियो वरी ज़हनी दॿाउ आहे, हिनखे डिस्ट्रेस चवंदा आहिनि अंग्रेज़ीअ में, हुनखे स्ट्रेस चवनि था, EU सां उहो शुरू थिए थो। उहो वरी इंसानी जिस्म खे फ़ाइदो ॾींदो आहे, उहो बि दॿाउ आहे। हाणे पाण पते रांदि वेठा रहूं, न वटणु वेठा रहूं, क्रिकेट में माण्हू वेठो सोचे हिन जी बॉलिंग खे कीअं आउं रद्द करियांसि, माण्हू वेठो रांदि में वेठो सोचे। इहो जेको ज़हन ते दॿाउ ॾियणु आहे, या तव्हां मज़मून वेठा लिखो, उन महिल तव्हांजो ज़हन वेठो सोचे त कीअं मज़मून खे बहितर करियां। शाइरी तव्हां तख़लीक़ वेठा करियो, ओॾी महिल तव्हांजो ज़हन वेठो चवे त कीअं करियां। तव्हां बैत यादि वेठा करियो, ओॾी महिल यादि करण में वरी अखियूं बि थकी पवनि थियूं, ज़हन थकी पए थो, वरी दॿा वेठा ॾियो। इहो डिस्ट्रेस न आहे, स्ट्रेस आहे। उहो इंसानी ज़हन खे ऐं जिस्म खे फ़ाइदो थो ॾिए। ऐं तव्हां ॾिठो आहे त जॾहिं रांदियुनि में हूंदा आहियूं, मल में ओचितो लॻो असांखे पासे वारो कंधु ॾेई हयूं, असांखे जांठो पटियो वारो इहे पिया आहियूं, वरी उथियासीं, वरी परवई कान्हे, कंध जो सूर बि आहे, पर ॿी मल करणी आहे, पलांद करिणो आहे, मज़ो लॻो पियो आहे। हेॾां असांखे कमु ॾियनि था, कढ़ियो था वञूं, उहो असां कमु ई नथो थिए। होॾां वरी असीं तीकूं वेठा रांदि कंहिंजे अंदरि, उन रांदि में असीं तीकूं वेठा कोॾी में टंगूं वेठा वञायूं, त बि मज़ा लॻा था। साॻियो कमु आहे, साॻियो जिस्म, साॻियो ज़हन वेठो सोचे, पर सोचण जो हू अंदाज़ आहे, उहो फ़ाइदो थो थिए। तंहिं करे इहा ॻाल्हि सिखबी ऐं सम्झबी। ॿी शइ जेका पाण सिखियासीं, जिस्मानी ज़हानत खां पोइ
उहा अचे थी ज़हनी ज़हानत। ज़हनी ज़हानत खे कीअं वधाए वञिजे, विच थरी हुजे। विच थरी माना माउदीन जंहिं इनकलाब आंदो, लेनिन जंहिं इनकलाब आंदो, तंहिंजी हिननि तहक़ीक़ कई जो विच थरा माण्हू आहे, पर इहे लड़ाइयुनि ऐं जंगुनि में लही पिया, हिननि मैदान सर कया। नतीजो हीअं थियो त आख़िर में उहे ज़हीन तरीन माण्हू बणिजी विया। उन्हनि जे ज़हननि उहे नज़रिया तख़लीक़ कया, उहे अमली तौरु दानिशूं ऐं हिकमतूं तख़लीक़ कयूं जेके अॼु ताईं कामयाबु आहे। सबबु इहो त हुननि पंहिंजे ज़हन जो सही इस्तेमालु कयो। हाणे उन ज़हनी ज़हानत कीअं वधाइजे पंहिंजे औलाद जी, भाइरनि जी, उन लाइ मुसलसिल, मुनज़म ऐं बाज़ाब्ता मुतालियो ऐं तइलीम। हाणे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी आहे त असां वारा कम जेके पढ़ण वारा उमूमन आहिनि, उहो कोर्स त असांजा तरतीब ॾियनि था ॿिया बुज़ुर्ग, त अगरि उन्हनि में तइलीम आहे उहा। बाक़ी असां वारी जेका तइलीम आहे उहा आहे ॿकरी वारी ऐं उठ वारी। ज़रो हुतां चरियोसीं, वरी ज़रो हुन कुंड तां चरियोसीं, ज़रो हुन कुंड तां चरियोसीं, ज़रो हुतां चरियोसीं। असांजी चर आहे किताबनि जे मामले में। बाज़ाब्ता तइलीम उहा आहे कोन। नतीजो हीअं थो थिए त सवें किताब पढ़ी वञूं था, पर कंहिं बि हिकिड़े 2, 4, 5, 8 इल्मनि जा असीं माहिर नथा बणूं। त करे असांखे ॿकरी चारो बि थियणो आहे, उठ चारो बि थियणो आहे, जो हुन दुनिया जी हुतां हुतां बि ख़बर पए। पर मुनज़म तइलीम हीअं, मसलन फिज़िक्स बाबति बुनियादी किताब पढ़ी छॾियूं, हाणे असांखे ख़बर पइजी फिज़िक्स छा आहे। डॉक्टरीअ बाबति बुनियादी किताब पढ़ी छॾियूं, बायोलॉजीअ बाबति बुनियादी किताब असां पढ़ी छॾियूं, त उन में असांखे बुनियादी शइ ख़बर पइजी वई त हीअ आहे। मल्ल जे बारे में रुॻो तव्हां सोचो, हिकिड़ी मज़मून 5-7 पेजनि जो, उहो असां सुफ़नि जो पढ़ी छॾियोसीं, उहो 10 भेरा पढ़ी छॾियोसीं। हाणे मल्ल जो फ़न तॾहिं सिखंदासीं जॾहिं मैदान ते लहंदासीं, पर उन जा जेके सभु गुर आहिनि असांखे ख़बर पइजी वेंदी। अंदरूं जाटो छाखे चइबो आहे, खस छाखे चइबी आहे, असांखे ख़बर पइजी वेंदी। हिकिड़ो मज़मून पढ़ी छॾियोसीं। मुनज़म जी माना आहे त तइ करे त ही कोर्स, हाणे ही कोर्स, हाणे ही कोर्स, हाणे ही कोर्स, तंहिं बाबति हिकिड़ी किताब बुनियादी, तंहिंखे 8-10 भेरा जेॾी महिल पढ़ंदासीं या पंहिंजे औलाद खे या नंढनि ॿाहिरनि खे पढ़ाईंदासीं त असांजो इल्मु मुनज़म थींदो ऐं बाज़ाब्ता पढ़णो आहे। तइलीम जो कमु बाक़ाइदे करिणो आहे ऐं तमामु थोरो करिणो आहे। थोरे जी आदत विझणी आहे, उहो वरी रुहानी ते पाण सिखंदासीं त थोरी जी कीअं ऐं कीअं थोरे मां अॻियां वधी वञिणो आहे, रुहानी तरह पिंजरी अॻियां कीअं खणी वञणी आहे, उहो सिखंदासीं। पर हिते पाण अचूं पिया हिन शइ ते अञा। ॿी शइ आहे ख़ुदि आगाही जी पोख। इहो फ़न पाण सिखे ई न आहियूं। पाण वटि इलाही का माण्हू इंजीनियर थियनि था, वॾा वॾा माण्हू पढ़िया लिखिया, मरियो वञनि हलिया। जीअं वसिंद सवेल ॿुधायो, महिरू मई मरी विया, माहिर थी न मोआ चिणीअ जा चुं जहिड़ी लड़ायूं लोहा हुबा भई हुआ वादी आहिनि इहे विच में, माहिर नथा थियनि। उहा महारत कहिड़ी आहे? उहा ख़ुदि आगाही आहे। उहा ख़ुदि आगाही छा थी करे? उहा हीअं थी करे त चवनि था त दानिश या इल्म जी जेका हिकमत आहे, उहा उनखे चइबो आहे त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि किताब में पढ़ी, या तव्हां वसंद खां ॿुधी, या मूंखां ॿुधी, या मंज़ूर शाह कंहिंखां तव्हां ॿुधी, इहो तव्हां ॿिए हंधा इल्मु हासिलु कयो। ॿियो वरी तव्हां पंहिंजो तजुर्बो कयो, उहो तव्हांजो तजुर्बो ऐं ॿिए जो हासिलु कयल इल्मु तंहिंखे तव्हां मिलायो, तंहिंमां वरी तव्हां नतीजो कढियो। उहो जेको नतीजो कढियो तंहिंखे बार बार इस्तेमाल में आणियो, इनखे चइबो आहे दानिश, इनखे चइबो आहे हिकमत। मसइलनि हिकिड़े माण्हू तव्हांखे ॿुधायो त फलाणे माण्हू हिकिड़ो ॿूटो आंदो आहे, उन मां जेको वणु थिए थो, त मां जेको मेवो निकिरे थो, उन मेवे जो ज़ाइक़ो अंब जहिड़ो आहे। हाणे उन माण्हू तव्हांखे ॾिनो इल्मु, तव्हां कयो तजुर्बो, तव्हां विया ऐं तव्हां वञी उहो मेवो कढियो, उहो खाई ॾिठो, वरी खाई ॾिठो ॿियो भेरो, यार हुन त चयो त अंब जहिड़ो आहे, हीअ त अंब जहिड़ो लॻे कोन थो, हे त लॻे थो ज़ैतून जहिड़ो। वरी तव्हां बार बार तजुर्बो कयो 10-15 भेरा, चयो त ज़ैतून त असांजी सॼी ज़िंदगी खाधल आहे, 10-15 भेरनि खां पोइ सम्झी वियासीं त उहो माण्हू ग़लति आहे। हुनजो तजुर्बो इल्म जी सूरत में, असांजो तजुर्बो, तंहिं मां नतीजो 15 भेरा इस्तेमालु, बाबा ज़ैतून जहिड़ो आहे, हा वसंत तूं हली खाई ॾिस, मजीद तूं हली खाई ॾिस, हीअ त अंब जहिड़ो आहे कोन, हीअ त ज़ैतून जहिड़ो आहे। हाणे इहो जेको तव्हां नतीजो कढी तव्हां ॿुधायो, इनखे दानिश चइबो आहे, इनखे इल्म जी हिकमत चइबो आहे। हाणे उहा ॿाहिरि जी दुनिया जे बारे में त असां करियूं पिया, पर सॼी जेॾी ॿाहिरि दुनिया आहे, एॾी सॼी दुनिया हिते आहे, दिमाग़ जे अंदरि। असांजो हीउ जेको दिमाग़ु आहे उहो ॾिसण में हेतिरो थो अचे, पर उन जे अंदरि 10 लख साल इंसानु जीअं रहियो आहे, उहे तजुर्बा बि उन जे अंदरि, पखीअ जे अंदरि थोरा आहिनि। तव्हां ॾिठो आहे त पखी जेॾी महिल बेदे मां फुटे थो, थोरो वॾो थिए थो, त रत जे वसीले उनखे तजुर्बा मिलनि था, पोइ वरी उहो कख खणी घर ठाहिणु शुरू थो करे,
उहो माउ खां कोन थो सिखे, पीउ खां कोन थो सिखे, रत जे वसीले तजुर्बो उन जे अंदरि में शामिलु आहे, उन जे दिमाग़ जो हिसो बनियल आहे, उनखे नफ़्सियात जी ॿोली में चइबो आहे जबलत। पर इंसान वटि जेके तजुर्बा जबलती आहे न उहे त बेपनाह आहिनि, सोच सम्झ खां घणा आहिनि। हाणे उहो 10 लख सालनि जो तजुर्बो बि आहे, इंसानी ज़िंदगीअ खां अॻु में जेका ज़िंदगी 3 अरब साल रही आहे उहो तजुर्बो बि इंसानी दिमाग़ में आहे। पर इंसानी दिमाग़ ख़ुदि इलेक्ट्रॉननि जो बि ठहियलु आहे, एटमनि जो बि ठहियलु आहे, ऐं अॼु जेके क्वार्क्स ॿुधाइनि था हिन काइनात जे अंदरि, सॼी काइनात क्वार्क्स ई ठहियलु आहे, हीउ दिमाग़ उनजो बि ठहियलु आहे, उहे तजुर्बा बि हिन जे अंदरि। हाणे उन में असीं हलंदासीं ॿाहिरीं ॻाल्हि ते, अब छा थियो, फलाणो अहिड़ो छो था चऊं, ॾिसणु शर्त असीं था चऊं हिन जी त नियत ई बुछड़ी आहे, हीअ त आई हिन क़िस्म जो, सही दर्क नथा लॻाए सघूं, सही तशख़ीस नथा करे सघूं, हर शइ जी कंदासीं, बीमारी हूंदी टेस्ट वञी कराईंदासीं, माण्हूअ जी न कंदासीं त मसइलो छा आहे। अब छा आहे चई आई ख़राबु, सुधरंदी कोन, सिंधी क़ौम चई सुधरंदी कोन, भागा पोइ सुधरंदी कोन त पोइ तूं सिंधी क़ौम लाइ छा कंदी। हिकिड़ी बकरी वठी आयासीं, रिढ वठी आयासीं, चयोसीं बाबा हीअ कंध में हीअ बकरी निभागी 3 साल बिहारणी पवंदी, खीर बि कोन ॾींदी, फर बि कोन ॾींदी, गोश्त बि कोन वधाईंदी, 3 सालनि खां पोइ विकिणी पवंदी। हाणे जे इहा नियत रखी, इहा सोच रखी तव्हां बकरी जी वई ख़िदमत चाकरी कंदा त पोइ बकरी जी ओढ़ी कंदा न, तव्हांखे त ख़बर आहे त बकरी कम जी कान्हे। असीं चवंदा सिंधी क़ौम त कम जी आहे कान्हे, इहा त वोट वरी वञी टाइम ते ईंदी वॾेरनि खे। असीं चवंदा छोकिरा बि तयारु कंदासीं, इहे वरी भॼी असांजी पार्टी छॾे वेंदा हलिया। जे इन नज़र सां असीं पंहिंजी पार्टीअ जे माण्हुनि खे था ॾिसूं, इन नज़र सां भॼी वियल माण्हुनि खे था ॾिसूं, इन नज़र सां पंहिंजी क़ौम खे था ॾिसूं, जीअं हुन 3 सालनि वारी बकरी जी ॻाल्हि कईसीं त पोइ सेखारींदासीं बि उन नमूने, पोइ तरबियत बि उन नमूने कंदासीं, तंहिं करे हुनखे सम्झणो पवंदो। हाणे जे अंदर जी ॻाल्हि सिखणी आहे, पंहिंजे पाण मां कमु वठिणो आहे त आउं कीअं ॻाल्हि करियां त बीहां ऐं करे सघां। 10 साल वर्जिश करणु चाहियां त करी सघां, 500 किताब पढ़णु चाहियां त पढ़ी सघां। इन जो तहलिक त तव्हांजे दिमाग़ सां आहे। उन जी दानिश तव्हांजे अंदरि कीअं पैदा थींदी, जेकर तव्हां अंदर जो तजुर्बो न कंदा त। उहो अंदर जो जेको तजुर्बो आहे तंहिंखे ख़ुदि आगाही चइबो आहे। उहा ख़ुदि आगाही करण जे लाइ माण्हू 2-4 मिंट हीअं वेही रहंदो आहे, वेही पंहिंजे पाण जो जाइज़ो वठंदो आहे त जिस्मानी तरह हींअर मुंहिंजी छा पोज़ीशन आहे, मूंखे बांह में सूर त न आहे, टंग में सूर त न आहे, कंध जे हिन जॻह ते मूंखे सूर त न आहे, उन्हनि जी ख़बर पवंदी। जिस्मानी तरह जिस्म मुंहिंजो थकल आहे या कमु करण लाइ तयारु आहे, माण्हू पंहिंजे जिस्म जो पोइ उहा जेॾीमहिल आदत पवंदी, भले माण्हू 5-8 ॾींहं करे, पर उहा ख़ुदि आगाही जी जेॾीमहिल माण्हू आदत विझंदो पंहिंजे पाण खे, माण्हू पंहिंजे जिस्म जो जाइज़ो वठंदो, पोइ वरी ज़हन जो जाइज़ो वठंदो त मुंहिंजो ज़हन हींअर वधीक बैत यादि करण लाइ तयारु आहे, नई शाइरी तख़लीक़ करण लाइ तयारु आहे, नओं मज़मून लिखण लाइ तयारु आहे, विढ़ियल हींअर ई माण्हू परचाइण लाइ मुंहिंजो ज़हन हींअर तयारु आहे, हींअर उहो कमु करे सघंदुसि। माण्हू ज़हन जी ख़ुदि आगाही कंदो, वेठे वेठे अॻे जंहिंखे मुराक़बो चइबो, दिलि जो कमु, दिली तरह मुंहिंजी हींअर कैफ़ियत छा आहे, दिली तरह मस्तु त कोन आहियां, दिली तरह बेज़ार त कोन थी पियो आहियां, दिली तरह औलाद खे सेखारणु त चाहियां थो, पर खिथ त औलाद मां कोन थी पियो आहियां। आउं चाहियां थो त हीउ रिश्तो मुंहिंजो ख़राबु न थिए, पर उनजे बावजूदि दिली तरह अंदर ई अंदर में ज़ाल सां नफ़रत त कोन थो करे। ऐं सेखारणु चाहियां थो, पर दिली तरह ऐं वाक़ई बि हिननि मुंहिंजी पार्टीअ जे माण्हुनि खे, नवनि माण्हुनि खे ॾ जाहिल त कोन थो सम्झां। दिलि मुंहिंजी छा आहे, उनजी कैफ़ियत छा आहे, उन दिलि जी तशख़ीस कबी, ख़ुदि आगाही जे वसीले उनजी ख़ुदि आगाही जी पोख कबी। टी पंहिंजो जाइज़ो वठिबो त मुंहिंजो ज़मीर घणनि ॾींहंनि खां उन घंटी कान वॼाई आहे, किथे सुम्हारे, जीअं क़ुर शरीफ़ खे पाण पोतड़ियुनि में विझी पोइ चुमियूं ॾेई रखी छॾींदा आहियूं, तीअं पाण वारे भले ज़मीर खे पाण पोतड़ियुनि में चुमियूं ॾेई पासे ते रखी त कोन छॾियो आहे, जो उहो सुतो पियो हाणे असांखे ॿुधाई कोन थो, जे ॿुधाए थो त उनजो चवणु वठूंसि था, उनजो चवणु कोन था वठूंसि। 4 क़िस्मनि जी ख़ुदि आगाही, तंहिंजी पोख करणी, उहा तव्हांखे बदिलाए छॾींदी, ऐं उहा जी आदत असीं सिखी, उन में असीं तयारु थियासीं, पोइ औलाद खे कयोसीं, पोइ हेठि ॿियनि खे ट्रेन कयोसीं, त पोइ ॻाल्हि ई ॿी थी वेंदी आहे। त अगरि उन ख़ुदि आगाही जी पोख करणी आहे, उहो सिखणो आहे। ऐं जेको पढ़णो आहे उहो उन जा मक़सद 2 रखणा आहिनि, पढ़ाइण ऐं करण जे मक़सद जे हवाले सां पढ़णु। असीं पढ़ंदा पिया आहियूं, पाण सम्झी वेंदा आहियूं, पर न को किताबु पढ़ूं, का सिट पढ़ूं, ओॾी महिल असीं सोचूं त हीअ सिट आऊं पंहिंजे औलाद खे पियो सेखारियां, हीअ सिट आऊं पंहिंजी पार्टीअ जे अणपढ़ियल माण्हुनि खे वेठो सेखारियां। तव्हांजो ज़हन ॾाढो ॾुखियो उन टाइम ते उनखे कन्वर्ट करणु या बदिलाइण में ॾाढी ॾुखियाई थींदी। असीं हिरियल आहियूं पाण सूधो सम्झण ताईं, पर जेॾी महिल असीं आवाम खे उहा ॻाल्हि कीअं सेखारियूं,
शागिर्दनि खे कीअं सेखारियूं, इन हिसाब सां असीं कापीअ जो मज़मून पढ़ंदासीं, पहिरीं असांजो दिमाग़ु उनखे बदिलाईंदी कोन, पर आहिस्ते आहिस्ते सिखी वेंदो। सिखी जेॾी महिल उन फ़न जा असीं क़ाबिल थींदासीं, पोइ असांजो ज़हन तेज़ीअ सां मज़मून पढ़ंदो वेंदो, पर मज़मून पढ़ण सां गॾोगॾु उहे अवामी लफ़्ज़नि में उनखे तब्दील कंदो वेंदो। ॼण त उहे छोकिरा असांजे अॻियां वेठा आहिनि, ॼण त उहे हारी ऐं मज़ूर असांजे अॻियां वेठा आहिनि, ॼण त उहे ॿार असांजी औलाद तंहिंखे सेखारणु चाहिनि था असांजे अॻियां वेठा आहिनि, ॼण त असांजी असां खां घटि पढ़ियल ज़ाल असांजे अॻियां वेठी आहे तंहिंखे असीं वेठा सेखारियूंसि, ॼण त पंहिंजो माउ पीउ अॻियां वेठो आहे तंहिंखे वेठा असीं सेखारियूंसि। उनखे कन्वर्ट कंदो वेंदो। ॿियो पढ़ण जो मक़सदु अमल करण जे हिसाब सां आहे। इहे ॿ मक़सद आहिनि। अमल करण जे हिसाब सां भले थोरो आगाज़ करियूं, पर जे कंदासीं तॾहिं तब्दीली ईंदी। पाण कराची में हुआसीं, हिकिड़े दोस्त पुछियो, चई हीअ ॻाल्हियूं मुंहिंजूं सम्झियल आहिनि। हाणे चई त रुपए मां घणा इम्कान आहिनि त आउं हिन में कामयाबु थियां। मूं चयो त 5%। चई सिखियल आहिनि मुंहिंजूं सॼियूं। मूं चयो हा 5%। चई भला इहो फन आउं सिखी वञा हलियो त। मुंहिंजो 15%। जी पोइ 15%, 85% छा आहे? मुंहिंजो 85% आदत। जेको बि तव्हां कमु सिखणु चाहियो था, फ़न सिखणु चाहियो था, फ़र्ज़ु कयो तव्हां सिखणु चाहियो था त आउं कार हलायां। हाणे तव्हां सिखी वरिती, हाणे फ़न जा माहिर थी विया, हाणे तव्हां माॻी खूहनि में पिया कार हलायो ऐं मोटर साइकिल हलायो, पर आदत माना चाह सां हलाइणु। उहा तव्हां में आदत कान पई आहे त हू सॼो फ़न 15% अथव, कुझु न अथव। तक़रीर करण जो तव्हांखे फ़न अचे 15%, शाइरी करण जो फ़न अचे 15%, पर आदत हूंदी उहा तव्हां खां कराईंदी। पोइ तव्हां बेचैन हूंदा, माण्हू तव्हांखे रोकींदो त बि तव्हां रुकबई कोन। जीअं मवाली हूंदा न, मवाली खे रोक, उहो चवंदो ठीकु आहे बाबा अॼु पाण कसम खयोसीं, सुभाणे असीं चर्च छॾे था ॾियूं, सुभाणे वरी वञी चर्च जा सुठा हणंदो। मवाली आहे न, ती आदत विझी छॾणी आहे। 85% आदत उहा थींदी अमल सां। तंहिं करे जेको इल्मु हासिलु करिणो आहे, सिखणो आहे, अमल जे मैदान ते उनजी आदत विझणी आहे, ज़रो ज़रो करे विझणी आहे, तॾहिं कमु थींदो। इन मक़सद सां कबो, तव्हां जूं ज़हनी सलाहियतूं वधी वेंदियूं। ॿियो, ज़मीर मूजिबि ज़हन जो इस्तेमालु कबो त दानिश पैदा थी। ज़मीर ग़लति ऐं सही तव्हांखे तर्क ॿुधाईंदो। ज़मीर मूजिबि न कबो त पोइ असां जेके कमु कंदासीं उहे त पुराणा जानवरनि वारा कमु। जेॾी महिल दिलि चवे कंहिंखे गार ॾेई छॾे, जिते न पुॼिबो उते माठ करे वेठो हुजे। जानवर जेको ग़रीबड़ो हूंदो न, उहो चवंदो हिते विढ़ंदासीं त हे त हणंदी हिकिड़ो थूनो, पर हिते फॿी वेंदासीं उनखे वञी थूनो हणंदो, पोइ असीं जानवर आहियूं। पोइ ज़हन असांजी दानिश पैदा छो कंदो? दानिश तॾहिं कंदो जॾहिं ग़लति ऐं सही जो जेको असांखे तस्वर मिलियो आहे, उन सही मूजिबि असीं अमल कंदासीं, ग़लति खां परहेज़ कंदासीं, तॾहिं दानिश पैदा थींदी। तंहिं करे उन मूजिबि उनखे हलाइणो आहे। ऐं किताब पढ़ण जा 4 मुख्य हिसा आहिनि, से सम्झणा आहिनि। हिकिड़ो हीउ त मक़सदु किताब जो, मुंहिंजो पढ़ण जो कहिड़ो आहे, लिखण वारे जो कहिड़ो आहे। ॿियो मर्कज़ी नुक़्ता, उन किताब अंदरि मुख्य ॻाल्हियूं, लिखण वारो कहिड़ो थो सम्झाइणु चाहे ऐं आउं वरी उन मां कहिड़ियूं थो सिखणु चाहियां। लिखण वारो थी सघे थो उहो वॾेरो हुजे, उहे ॻाल्हियूं करणु चाहींदो हुजे, उहो सरमाएदार हुजे, उहे करणु चाहींदो हुजे, पर मुंहिंजो मक़सदु वरी मुख्य नुक़्ता ॻोल्हण जो ॿियो थी सघे थो, आउं ग़रीबनि जी मदद करणु चाहींदो हुजां। तंहिं करे टी शइ जवाज़, हुन जे लिखण जो सबबु कहिड़ो आहे किताब जो, ऐं मुंहिंजे पढ़ण जो सबबु कहिड़ा। चौथी शइ आहे अमल। जेको बि किताबु पढ़ो उन में जेके अमल शयूं लाॻियूं आहिनि उहे ॾिसबो त हू माण्हुनि खे कहिड़ो अमल थो कराइणु चाहे जे किताबु लिखियो आहे, ऐं असीं कहिड़ो अमल था करणु चाहियूं हिन किताब खे सिखी ऐं पढ़ी। त पोइ तव्हां इन ज़हानत जा क़ाबिल थी वेंदा, जंहिंखे पाण चऊं था दिमाग़ी ज़हानत। हाणे अचे थो जज़्बाती ज़हानत। जज़्बाती ज़हानत में जेकॾहिं असीं नतीजे खे न ॾिसंदासीं त कमु न हलंदो। हूअं असांजी दिलि जेको कमु चवंदी असीं ओॾी महिल उनजे पोयां पवंदासीं। नतीजो माना हीउ त असीं पार्टीअ जो कमु करियूं, इनकलाब जो कमु करियूं, पंहिंजी ज़ात लाइ करियूं, पंहिंजे ख़ानदान लाइ करियूं, कुझु बि करियूं, पर हिकिड़ी तयशुदा ॻाल्हि आहे, अॼु ऐं सुभाणे वरी ईंदासीं हलिया। तंहिं करे अॼु असांजी घणी उमिरि आहे ऐं करणु छा था चाहियूं, पोइ त मरी वञिणो आहे न। ऐं जे मरी वञिणो आहे त पोइ बुनियादी ॻाल्हि हीअ सिखणी आहे त सभु कम माण्हू ख़ुशीअ लाइ करे। जेॾी महिल माण्हू पंहिंजे बचनि लाइ करे थो, उहो बि दरअसल पंहिंजे बचे खे जॾहिं माण्हू ख़ुशि थो ॾिसे तॾहिं पाण ख़ुशि थो थिए। माण्हू सम्झे थो त आउं पंहिंजी पार्टीअ लाइ कमु वेठो करियां, इहो ॿियनि जी ख़ुशीअ लाइ करियां थो। जवाब ॿियनि जी ख़ुशीअ लाइ करी थो, पोइ जेॾी महिल तुंहिंजी पार्टीअ जा माण्हू ज़बरदस्त तक़रीरूं वेठा कनि, उन वॾो जलसो कयो आहे, उन्हनि कामयाबी हासिलु कई आहे, पोइ उन टाइम ते तोखे दिलि में ख़ुशी कान थी थिए छा? जवाब तोखे थी थिए न, तो पंहिंजी ख़ुशीअ खे होॾां कढी छॾियो आहे।
जीअं माउ पंहिंजी दिलि जी ख़ुशीअ खे बचे सां गॾे छॾींदी आहे, बचो ईअं किरी पवंदो आहे त उन खां वधीक तकलीफ़ माउ खे थींदी आहे। उहो ॿारु खिलंदो पियो आहे, ख़ुशि हूंदो आहे, माउ खे राहत पई ईंदी आहे। असुलु माउ पंहिंजी दिलि लाइ कंदी आहे, पर पंहिंजी दिलि जी ख़ुशीअ खे ॿियनि सां गॾे छॾींदी आहे। तंहिं करे जज़्बाती ज़हानत में जेकॾहिं असीं अंत खे ॾिसंदासीं त उहा कंहिं मज़हब सां तइलुक़ु रखूं, कंहिं बि फ़िरके सां तइलुक़ु रखूं, भला कंहिं बि फ़िरके सां तइलुक़ु नथा रखूं, असीं कंहिं मज़हब खे ई फ़र्ज़ु कयो नथा मञूं, त अॼु जी सुभाणे त मरी वेंदासीं। हलिया इहा ॻाल्हि ज़हन में रखणी आहे। इहा ॻाल्हि रखी पोइ पंहिंजा जज़्बात तिन ते कंट्रोल करिणो आहे। पर कंट्रोल बि छो कंदासीं? मुखी तरह ख़ुशी, पंहिंजी ख़ुशीअ खे दुनिया जी ख़ुशीअ सां गॾिजणो आहे। ऐं दुनिया जी ख़ुशीअ सां गॾिबो त पोइ एलिवेटेड थाट जंहिंखे चइबो आहे, तरक़ी पसंदि ख़्याल, उहे तव्हांजे दिमाग़ जे अंदरि उहे अमृत धारा जहिड़ा केमिकल उन्हनि जो इख़राज कंदा, उहे ख़ारिज कंदा जॾहिं माण्हू ॿियनि जी ख़ुशी ॾिसंदो आहे। ऐं उन में अॼु पाण उते मिसाल ॾेई आयासीं त असीं हिन दुनिया में कहिड़ो कमु वेठा कंदा आहियूं। बाबा खटियोसीं, फलाणे किरायोसीं, फलाणे किरायोसीं, फलाणे किरायोसीं, कमु कयासीं। हिकिड़ो माण्हू पैरल आहे, किरियो पियो आहे, हाणे हुनखे बीमारी थी आहे, कैंसर थी आहे, लम्हूं लम्हूं हुनजो अज़ाब आहे। उन टाइम ते हुनजी सॼी बिरादरी थी अचे, उहा बिरादरी अचो थी हुनखे चवेसि, वाह हिन माण्हू असांखे नकु विधो, हिन असांजी इज़त मथे कई, फलाणी माई भॼी वई हुई, हिनखे शाबस आहे, हीअ उन माई खे वठी आयो, पोइ वठी पोइ हिनखे उन ई माईअ खे कारी करे मारियो, हुन फलाणे खे मारियो, सॼी बिरादरी हुनखे ॻाए पई, त हुनखे मज़ो नथो अचे। जेॾीमहिल कैंसर आहे ओॾी महिल हुनखे मज़ो नथो अचे। हूअं त माण्हू सम्झे थो त गैरत जो कमु आहे, भलो कमु आहे, लाजवाब कमु आहे, कंधु मथे करे हीअं मुछूं वठे वेठो हले, पर ओॾी महिल हुनखे मज़ो नथो अचे। ऐं ओॾी महिल वरी ॿी का छोकिरी अचे थी, साचो थी चवे त ॾुखिए टाइम ते हिन माण्हू मुंहिंजी 5-8 हज़ार रुपया फ़ी ॾिनी हुई, ऐं पोइ वरी 2-4 सालनि ॿियनि जी फ़ी ॾिनई, बाबा पढ़ायो कोन थिए, हिन वरी हुनखे सम्झायो, पोइ बाबा पढ़ायो, अॼु आउं कंहिं मंज़िल ते पहुतल आहियां, हिन जे करे पहुतल आहियां। इहो जेॾी महिल माण्हू ॿुधे थो त ओॾी महिल हुनजी अखियुनि में लुड़क अची वञनि था, हिकिड़ी राहत जी लहर डोड़ी पवे थी। छाजे करे? उन करे जो नेकी आहे। ॿिए खे ख़ुशि ॾिसी जॾहिं माण्हू ख़ुशि पाण थिए थो, तंहिंजी तस्कीन जो दौरानिया घणो आहे। बुख लॻी आहे, खाधो खाओ, 5 मिंटनि खां पोइ वरी उन माण्हूअ खे चओ त हीअ तूं खा, चवंदो मां वणे नथो। उञ लॻी आहे, पाणीअ जा गिलास 3 पियारियोसि, वरी जूस पियारियोसि, हाणे चओ वधीक पी, मज़ो नथो अचे। ॿनियूं दौलतूं मिल्कियतूं इन टाइम ते जॾहिं माण्हू बीमार थिए थो, मज़ो ई नथो अचे। उनजी तस्कीन जी उमिरि थोरी आहे, पर माण्हू शानदार जॾहिं किरदारु अदा कयो आहे, ॿियनि जी ख़ुशियुनि सां पंहिंजूं ख़ुशियूं शामिलु करे, उनजो तासुर ई ॿियो आहे। उनजी हींअर पलटा हणी तव्हां साराह करियोसि, वरी राति जो वेंदो ढव थींदुसि ई कोन, वरी राति जो वेठो सोचींदो मूं ही सुठो कमु कयो त करे अॼु फलाणा बि ख़ुशि आहिनि, फलाणा बि ख़ुशि आहिनि, फलाणा बि ख़ुशि आहिनि, त जो ढव थियण बि न आहे। उनखे चइबो आहे तरक़ी पसंदि एलिवेटेड ख़्यालु, एलिवेटेड कमु। उहे जेॾीमहिल कंदासीं त पोइ असांजो रूह ऐं दिलि साफ़ु थींदी। त करे उन्हनि ख़्यालनि ते कमु करिणो आहे। हुन बाबति आउं शहर चवंदो आहियां त असीं हेसि ताईं ई कमु कंदा आहियूं, फलाणे खे किरायोसीं, फलाणे खे दसियोसीं, फलाणे खे किरायोसीं, अब छा थियो, हे सभु वॾेरा पाण वारा कंदा आहिनि, हे ॿनियूं खटियूंसीं, हीअ कयोसीं, फलाणो कयोसीं। उर्दू शहर अगरि नशा पिला के गिराणा तो सबको आता है। हिन धरतीअ ते इलाही का माण्हू आहिनि, ॿियनि खे तसींदा आहिनि, उन्हनि खे किराईंदा आहिनि, किराए पोइ वरी हुनजा मज़ा वठंदा आहिनि। चए थो हिकिड़ो अहिड़ो साकीअ अहिड़ा शराब थो ठाहे, जेके माण्हू किराए खणी त उहो किरनि ई न, तंहिंखे ठका खणो करे त उहो ॾिस खणी त उहो शराबी पियो आहे, अहिड़ो साकी शराब थो ठाहे। ॻाल्हि मतिलबु त हिन दुनियादारी में जेके रुॻो माण्हुनि खे किराइण सिखिया आहिनि ऐं पोइ मूं खटियो, मूं खटियो, मूं खटियो, मूं खटियो जी ॻाल्हि था कनि। उहो चए थो नशा पिला के गिराना तो सबको आता है, मज़ा तो तब है कि गिरतूं को थाम ले साकी। मज़ो तॾहिं आहे जेको माण्हू हींअर जिस्मानी तरह, रूहानी तरह, दिली तरह कमज़ोर थी पियो आहे, ख़ुदकशीअ तरफ़ आहे, उनखे ॿाह में हथु विझी चओ बाबा ॾाओ थी, आउं बि तोसां गॾु आहियां, पंहिंजे वस सारू कंदुसि। असुलु मज़ो त उन में आहे, असुलु लुत्फ़ त उन में आहे। त करे पंहिंजी दिलि जी इन हवाले सां जेॾीमहिल पाण तरबियत कंदासीं त दिली तरह उहे असांजा ख़्याल, असांजो औलाद जेॾीमहिल ॾिसंदो त उहो औलाद जेॾीमहिल बुरे कम ते वेंदो, चवंदो बाबा जी इज़त त छा आहे। उहे ॼण त बेखूं लॻी वयूं हलियूं। हिकिड़ो वॾो थंभो आहे स्टील जो ठहियलु, ॿियो थंभो आहे कलर सॼो हेठां सड़ियो पियो आहे, पाड़ूं सड़ियूं पियूं आहिनि। हुन स्टील वारे थंभे खे तव्हां ॾिसो त 4 ई पासा उनखे ॾोरियूं ॿधियूं पियूं आहिनि, से उनखे हवा खां रोके वेठियूं आहिनि। ॿिए जा पेर उहे कसिया पिया आहिनि, ठहियलु बि लोह कसे जो आहे, पर उनखे 6 पासनि खां ॾिसो त उते खां झलूं लॻियूं पियूं आहिनि। जंहिं स्टील वारे खे झल कान्हे तंहिंखे हवा लॻंदी उहो किरी पवंदो, जंहिंखे झल लॻी पई आहे उहो बची वेंदो। तंहिं करे असांजो जेको शानदार किरदारु आहे उहो हिकिड़ी अहिड़ी झल आहे जेको असांजे औलाद खे बचाए थो।
हिकिड़ी अहिड़ी झल आहे जेको असांजे आस पास जे असांजे पार्टी जे दोस्तनि असांजे शागिर्दनि खे बचाए थो। कहिड़े उस्ताद जा शागिर्द आहियूं उहो असांखे बचाए वठे थो। त करे उहे झलूं पैदा करणियूं आहिनि, दिली तरह पंहिंजी तरबियत करणी आहे। ऐं उन में कहिड़ियूं शयूं खपनि? उन में पहिरीं शइ आहे जंहिंखे इंग्लिश में वियन चइबो आहे, बसीरत चइबो आहे। बसीरत माना परे ताईं ॾिसी सघनि त मुंहिंजो कमु हिन जो नतीजो आख़िरी कहिड़ो वञी निकिरंदो। जंहिंमें सवेलो पाण ॻाल्हि कईसीं, आख़िर त मरी वञणा आहियूं न, त करे पंहिंजो कमु आख़िर ताईं छा थींदो उहा ॻाल्हि क्लियर हुजे। ॿियो गुण क्लियर हुजनि, उन्हनि गुणनि खे पंहिंजे वजूद जो हिसो बनाए छॾिजे। टियों टारगेट मुक़ररु करणु। टारगेट मुक़ररु न कंदासीं त बि असीं पंहिंजी दिलि खे अॻियां कीअं वधायूं। असां नंढो कमु कयोसीं, नंढिड़ो टास्क खयोसीं, सुभाणे असां हीउ कमु खणणो आहे, उहो टारगेट पूरी न कंदासीं, जज़्बाती तरह कुवत ई पैदा न थींदी। उन सां गॾु उमेदूं रखणियूं आहिनि, ख़्वाहिशूं रखणियूं आहिनि। उहे जेके उमेदूं ऐं ख़्वाहिशूं आहिनि उन में माण्हू ॾुखे खां ॾुखे टाइम में जॾहिं का बि वाह न ॾिसण में अचे त बि हीअ उमेद जो ख़्यालु हुजे, यार जे जीअर आहियूं त हीअ ॾींहं बि गुज़री वेंदा। इहो हिकिड़ो जुमिलो तव्हां ॾिसो तव्हांखे अज़ाब खां बचाए सघे थो। त करे उहे रखिबो थो, माण्हू दिली तरह ताक़तवर थींदो। ऐं चौथी जेका ज़हानत आहे, हिन में हम अहसासु थियण बि दिलि वारे में आहे। उहो तॾहिं थींदो जॾहिं असीं सम्झूं त ॿियो जेको आहे उन जा ख़्याल छा आहिनि, ॿिए खे जेको चश्मो पातल आहे उहो मुआरी शइ खे दिली तरह कीअं वेठो ॾिसे, ॿिए जी दिलि जी दरक करणु। पोइ उहो मामला फ़हम थींदो, उहो झेड़ा बठारे वेंदो हलियो ऐं उहो कम बि करे वेंदो हलियो। ऐं समाज जी महारतूं सिखणियूं आहिनि, जंहिंमें तकरीरूं बि अचनि थियूं, ॻाल्हाइण जो फ़न बचे थो, ॿुधण जो फ़न बचे थो। इहे सभु शयूं जेॾीमहिल असीं सिखंदासीं त असांजी इहा ज़हानत वधंदी। चौथी ज़हानत आहे रूहानी ज़हानत। तंहिंमें पहिरीं शइ आहे दयानतदारी, ॿी शइ आहे तव्हांजी ज़िंदगीअ जो मक़सदु ऐं माना, टी शइ आहे पंहिंजो आवाज़। उहा दिली तव्हांजी कहिड़ी शइ आहे जेका करण में तव्हांखे मज़ो थो अचे। पर पहिरीं शइ जेका अथव उहा अथव दयानतदारी। हाणे माण्हू चवंदा असीं दयानतदारी दुनिया सां कंदासीं। जवाब आहे त जेको माण्हू पंहिंजे पाण सां दयानतदारी नथो करे सघे उहो दुनिया सां कहिड़ी कंदो। दुनिया सां माण्हू उहो ई दयानतदारी करे सघंदो जेको पंहिंजे पाण सां करे थो। जेको पंहिंजे पाण सां कॉल करे फिरी वञे हलियो, सो ॿिए सां कहिड़ा कॉल न पाईंदो। तंहिंखे सिखण जो साइंसी जेको फ़न आहे उहे चवनि था त अहिड़ो वाइदो करियो जेको वारीअ जे ज़रनि वांगुरु हुजे, नंढड़ो सफ़ा, पाणीअ जे कतरनि वांगुरु हुजे, हवा जे झूटनि वांगुरु हुजे। उहो वाइदे जी जेॾीमहिल तव्हांजी संगत खे साथ खे ख़बर पए उहे तव्हां था खिलनि, चवनि भाई हे कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, अहिड़ो वाइदो कयोसीं। दुनिया तव्हां था खिलंदी, पर उहे ई तव्हांखे वाइदा अॻियां वठी वेंदा। नंढड़ो जिस्मानी वाइदो कहिड़ो करिणो आहे? सुबुह जो मूंखे उथी पंहिंजी ॿांह खे 1 मिंट रुॻो हीअं करिणो आहे। नंढो आहे, पंहिंजे पाण खे 200 भेरा चई छॾियो। हाणे सुबुह जो तव्हां उथंदा, तव्हांजो ज़हन तव्हांखे चवंदो हीअं कर, हाणे करिणो ई आहे, 2 मिंट करिणो आहे, माण्हू करे छॾींदो जिस्मानी तरह, दिली तरह। जेॾीमहिल मूंखे फलाणे ते कावड़ ईंदी ओॾी महिल कावड़ भले अचे पर आउं चवंदुसि कुझु कोन्हे, चिप कंदुसि, 500 भेरा पाण ई चई छॾियो। उहो दिली तरह थींदो। ज़हनी तरह आउं हिकिड़ी सीट यादि कंदुसि, उन लाइ पंहिंजे पाण खे आर्डर्स ॾियो। किताबु पढ़ण जे लाइ जॾहिं तव्हांजे अंदरि आदत न आहे, हिकिड़ो पेज खणो, खीसे में रखी छॾियो, वाइदो करियो रोज़ानो हिकिड़ी सीट पढ़णी आहे बसि, महीने में हिकिड़ी सीट पढ़ो। इहे वारीअ जे कतरनि जहिड़ा नंढड़ा फ़ैसिला आहिनि, उन्हनि ते अमल करिणो आहे। ऐं साइंस ॿुधाए थी त जेके माण्हू सफ़ा पुठिते पियल आहिनि से 90 ॾींहंनि में, ऐं जेके पुरजुस्ता आहिनि उहे 22 ॾींहंनि में उन्हनि जे अंदरि आदत पइजी वेंदी आहे। हाणे घणा किताब असांखे पढ़णी न आहिनि, शुरू में असां रुॻो हिकिड़ी सीट पढ़णी आहे। कराची में पाण हींअर तजुर्बा करे आयासीं। मूं हुन छोकिरे खे जेॾीमहिल सम्झायो पिए त हिकिड़ी सीट रोज़ु पढ़णी आहे, पनो खीसे में विझ, पहिरीं मुंहिंजी अखियुनि में ॾिठई त इहा मश्करी थो करे अलाए छा। पोइ वरी ॿियनि बि ॾिठो, पोइ ख़ैर उन छोकिरे वरी उन ते तजुर्बा कया। 4 महीननि खां पोइ मूं पुछियोमांसि, मूं चयो ॾे ख़बर 400-350 किताब पेजनि जो किताब पाण पढ़ी आहे। त करे ऐं इहे मूं तजुर्बा मूं पंहिंजे पाण ते कया। जॾहिं मूं साल पढ़णु छॾे ॾिनो, मूं सिट सां कयो। हिकिड़ी सीट खीसे में रखी वञमि, पनो पढ़ी रोज़ानी हिकिड़ी सीट पढ़ंदो हुउसि, उहा पढ़ी वरी वापसि रखी ॾींदो हुउसि। पंहिंजे पाण सां मश्करी कईसीं हिकिड़ो महीनो, पोइ असीं हुन मां अॻियां निकिरियासीं। 2 सीटूं 5 सीटूं सुफ़ा, हाणे 10-10 कलाक 8-8 कलाक पढ़ी सघूं था। त करे नंढड़ा वाइदा, तमामु नंढड़ा वाइदा जेॾीमहिल कंदा तव्हांजी रूहानी ताक़त वधी वेंदी। ज़मीर जे चवण मूजिबि तव्हां अमल करणु शुरू कंदा। ॿी आहे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ऐं माना ॻोल्हींदा ऐं आवाज़ु ॻोल्हींदा, ओॾीमहिल थींदो। ऐं दयानतदारी में इहा शइ करणी आहे। ऐं पोइ जेॾी महिल तव्हांजो जिस्म तव्हांजे चवण में हूंदो, तव्हांजो ज़हन उन मूजिबि कमु कंदो, तव्हांजी दिलि जे मक़सद वारो कमु वेठो थींदो, ऐं तव्हांजो ज़मीर तव्हांखे इजाज़त ॾींदो। पोइ 2 चवंदा आहिनि त 12 न
हिते जेॾीमहिल ही 4 शयूं गॾजनि थियूं त माण्हुनि जे अंदरि उहा तख़लीक़ पैदा थिए थी जंहिंजो तस्वुर ई नथो करे सघिजे। त करे माण्हूअ मां आला तरीन जे करे असांखे नतीजा वठिणा आहिनि त आला तरीन नतीजा वठण जे लाइ असांखे माण्हूअ जा इहे 4 पासा सम्झणा पवंदा, पंहिंजा सम्झणा पवंदा, औलाद जा सम्झणा पवंदा, तनज़ीम जा सम्झणा पवंदा, पोइ तयारी करे उन्हनि खे ट्रेन करिणो पवंदो। बाक़ी जेकर असीं चाहियूं त रुॻो मुज़ाहिरनि में हलाईंदासीं, असीं रुॻो रेलनि में हलाईंदासीं, रुॻो चाकगनि में हलाईंदासीं, उन्हनि जी तइलीम न कंदासीं, उन्हनि जी तरबियत न कंदासीं, उन्हनि जे अंदरि अंदरूनी तशख़ुस पैदा न कंदासीं, हू पंहिंजे कोल ते कीअं बीहनि सो न कंदासीं, जेॾीमहिल असीं न हुजूं ऐं मरी वञूं त बि पाण मुरादो कीअं हू कमु कंदा रहनि, उहो फ़न पैदा न कंदासीं त पोइ असीं वॾा नतीजा न ॾेई सघंदासीं। त करे वॾा नतीजा देर पा नतीजा ॾियणु चाहियूं था, पंहिंजे औलाद ऐं भाइरनि जे बारे में, पंहिंजी घरवारी जे बारे में ऐं वेझे दायरे जे बारे में, पंहिंजे ख़ानदान जे बारे में, पंहिंजी पार्टी जे बारे में, पंहिंजी क़ौम जे बारे में, त ही शयूं सिखणियूं आहिनि ऐं सिखी उन ते अमल करिणो आहे ऐं पोइ हिन कम खे अॻियां वधाइणो आहे। जी